अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग जी तमाम व्यूअर्स खे कीअं हो ख़ैरियत सां हो ख़ुशि हो ज़िंदगियूं कीअं आहिनि तबियतूं कीअं आहिनि शुरूआत कीअं थी आहे सियारो फाइनली लॻी रहियो आहे आहिस्ता आहिस्ता त सियारो अची रहियो आहे ऐं टेम्परेचर जी जॾहिं ॻाल्हि कजे त कराची में 15 ताईं बि टेम्परेचर वञी रहियो आहे 15 डिग्री सेल्सियस इट्स समथिंग जेको एक्चुअली तव्हांखे फील कराए थो न यार सियारो अची वियो आहे हिन वक़्तु जेके सुबुह आहिनि उहे को 16 खां 18 जे विच में हली रहियूं आहिनि ऐं जेको ॾींहुं आहे उहो ऑलमोस्ट 29 डिग्री सेल्सियस ताईं वेंदो सो जी उन हवाले सां पंहिंजे पाण खे तयारु रखिणो आहे उन हवाले सां पंहिंजे पाण खे रेडी रखिणो आहे ताकी सियारे में का बि अहिड़ी का ख़ुदा न ख़ास्ता का तकलीफ़ असांखे न फेस करणी पए जेका असांजी तयारी जे करे असां ताईं पहुचे त जी जेका तयारी सियारे जे लाइ हूंदी आहे उहा गॾोगॾु कंदा रहो बिकॉज़ ही वो सीज़न आहे जंहिंमें असांखे ॿार बि घणा बीमार मिलंदा आहिनि बुज़ुर्ग घणा बीमार मिलंदा आहिनि ऐं उहे माण्हू जेके ऑफिसिस वेंदा आहिनि उन्हनि जे लाइ त हिकु वॾो मसइलो थी वेंदो आहे ख़ुदा न ख़ास्ता अगरि उन्हनि जी का तबियत नासाज़ थी वञे त ज़ाहिर आहे उहो वधीक वॾो मसइलो थी वेंदो आहे सो टेम्परेचर डाउन थींदो पियो वञे ऐं जीअं टेम्परेचर डाउन थिए पियो तीअं सर्दियूं जेके आहिनि उहे वधंदियूं पियूं वञनि पर अॼोको ॾींहुं एक्चुअली इहा गवाही ॾिए पियो त यार सियारो हाणे जेको आहे उहो क़रीब पहुतो आहे जेके न्यूज़ असांखे आयूं पिया त सियारो ॾाढो तेज़ ईंदो हाणे उन न्यूज़ जी एक्चुअली हाणे लॻे थो त उन में का हक़ीक़त आहे उहा हक़ीक़त थींदी असांखे नज़र बि अचे पई अच्छा जी अॻियां वधे प्रोग्राम खे अॻियां वधाईंदे कुझु ॾाढियूं इंपॉर्टेंट ॻाल्हियूं जेके अॼु मां पंहिंजे प्रोग्राम में करणु चाहियां थी तव्हां मां बख़ूबी सुञाणूं था टेक्नोलॉजी ॾींहुं बाय डे ॾाढो वधंदी पई वञे अॻियां हलंदी पई वञे आई रिमेंबर त जॾहिं असां पहिरीं जॾहिं कंहिं बि प्लेटफॉर्म जी ॻाल्हि कबी हुई पहिरीं कंहिं बि सोशल मीडिया प्लेटफॉर्म जी ॻाल्हि कबी हुई त डिफरेंट शयूं असांखे मिलंदियूं हुयूं तव्हां उन ते पोस्ट करे सघंदा हो पर तव्हां वटि हिकु ऑप्शन हूंदो हो त तव्हां पंहिंजी तमामु जेका आइडेंटिटी आहे उहा तव्हां हाइड करे ऐं पोइ तव्हां उन प्लेटफॉर्म ते तव्हां वञी ऐं उन प्लेटफॉर्म ते तव्हांखे जेका पोस्टिंग करणी आहे या जेको बि तव्हांखे पंहिंजी ख़्वाहिश जो इज़हार जंहिंखे असां स्पीकिंग पावर जे नाले सां चवंदा आहियूं उहो करिणो आहे त तव्हां ॾाढो ईज़ीली उन्हनि प्लेटफॉर्म्स ते तव्हां उहो करे सघंदा हो ऐं कंहिंखे ख़बर बि न हूंदी त जी हीअ जेको मैसेजिस अची रहिया आहिनि या हीअ जेके पोस्टिंग थी रही आहे हीअ जेका कैंपेन हली रही आहे उहा केरु हलाए रहियो आहे ऐं कंहिं मक़सद सां हलाए रहियो आहे इहो एक्चुअली असांखे ईज़ीली असांखे सम्झ में न ईंदो पर जी कुझु प्लेटफॉर्म्स अहिड़ा आहिनि जिन आहिस्ता छो त असांखे सिक्योरिटी सेफ्टी थ्रेट्स जा डिफरेंट मसइला साम्हूं आया पिया त कुझु प्लेटफॉर्म्स अहिड़ा हुआ जिन आहिस्ता इन्हनि शयुनि खे कवर कयो जिथे कवर करण जी ॻाल्हि कजे थी त कुझु प्लेटफॉर्म्स अहिड़ा बि आया जिन तव्हांजी आइडेंटिटी खे त प्राइवेट कयो पर जिथां तव्हां उहा पोस्टिंग करे रहिया आहियो उन खे हाइड करण जो जेको ऑप्शन आहे उहो उतां ख़तमु कयो वियो मां ॻाल्हि करे रही आहियां उन प्लेटफॉर्म जी जंहिंखे असां एक्स जे नाले सां सुञाणूं था ही शायदि एतिरो कॉमनली असां माण्हुनि जे विच में कोन आयो आहे पाकिस्तानियुनि जे विच में शायदि एक्स एतिरो कॉमन कोन थियो आहे बट ऑन अ लार्जर स्केल एक्स ॾाढो कॉमनली यूज़ थी रहियो आहे एक्स खे माण्हू उअं ई यूज़ करे रहिया आहिनि जीअं असां वटि इंस्टाग्राम आयो त माण्हुनि यूज़ करणु स्टार्ट कयो फेसबुक आयो त माण्हुनि यूज़ करणु स्टार्ट कयो ट्विटर आयो माण्हुनि यूज़ करणु स्टार्ट कयो ईअं ई एक्स खे बि माण्हू डे बाय डे उन ते जेके फॉलोवर्स आहिनि उहे वधी रहिया आहिनि ऐं माण्हू उन्हनि खे यूज़ करणु स्टार्ट करे छॾियो आहे जंहिं ते डिफरेंट कैंपेन्स हलियूं पियूं जंहिं ते असांजे मुल्क जे ख़िलाफ़ बि खोड़ सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं जेके थी रहियूं हुयूं खोड़ सारा अहिड़ा मैसेजिस हुआ जेके उन ते वञी रहिया खोड़ सारियूं अहिड़ियूं कैंपेन्स हुयूं जेके रॉन्ग वे में कैंपेन्स हली रहियूं त खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं थी रहियूं हींअर एक्स ते हिकु नयो फीचर आयो जंहिंमें शायदि तव्हां पंहिंजो एक्चुअल जेको ओरिजिनल नालो आहे शायदि तव्हां उहो हाइड करे सघो पंहिंजी एक्चुअल पहचान हाइड करे सघो बट जिथां तव्हां उहा कैंपेन हलाए रहिया आहियो या जिथां तव्हां उहे पोस्टिंग करे रहिया आहियो या नॉर्मली असांखे ख़बर कोन हूंदी आहे असां वटि ऑप्शन हूंदो आहे त असां शो करणु चाहियूं था या नथा करणु चाहियूं पर जी उते हाणे मैंडेटरी एक्स प्लेटफॉर्म ते इहो मैंडेटरी कयो वियो त तव्हांजी जिथां पोस्टिंग थी रही आहे उहा जेको एड्रेस आहे उहो अचे घर जो तव्हांजो एड्रेस न ईंदो बट येस तव्हांजो जंहिं इलाइक़े मां तव्हां उहा पोस्टिंग करे रहिया आहियो उहो ज़रूरु तव्हांखे ख़बर पवंदी तव्हां उन स्पेसिफिक तव्हां अकाउंट में वेंदो अकाउंट में वञी डिटेल्स में वेंदो त तव्हांखे उहो ॿुधाईंदो त हिन स्पेसिफिक एरिया खां हिन स्पेसिफिक रीजन खां इहो कयो वियो आहे त जी ख़बर इहा पई त पाकिस्तान जे ख़िलाफ़ु जेतिरियूं पोस्टिंग थियल हुयूं जेतिरियूं रॉन्ग मीन्स में कैंपेन हली रहिया हुआ उहे तमामु कैंपेन्स भर पासे वारे मुल्क मां थी रहिया हुआ सो जी ही डिफरेंट जॻहुनि तां डिफरेंट शयूं त हमेशह थींदियूं असांखे नज़र ईंदियूं हुयूं असांखे ख़बर आहे त फेक न्यूज़ जेको सिलसिलो आहे उहो बि असांखे नज़र ईंदो हो फेक मीडिया जेका आहे उहा असांखे उते नज़र ईंदी आहे ऐं जंहिं तरीक़े सां तमामु उहे न्यूज़ चैनल्स डिफरेंट शयूं हलाए रहिया हूंदा आहिनि में त इन जो
एक्चुअल जेको मुज़ाहिरो आहे असां ॾिठो आहे। सो खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके उते थियूं, पर हाणे उन्हनि सोशल प्लेटफॉर्म्स ते, हाणे स्पेसिफिकली एक्स ते जेको हिन वक़्तु ट्रेंड करे रहियो आहे प्लेटफॉर्म, माण्हू आहिस्ता आहिस्ता वञी रहिया आहिनि। ऐं जॾहिं बि को प्लेटफॉर्म नयो नयो ईंदो आहे त ईअं लॻंदो आहे त सिर्फ़ु उहे जेके ऑथेंटिक माण्हू आहिनि उहे उन प्लेटफॉर्म ते आहिनि, त तंहिं करे जेका जेका कैंपेन हले पियो उहा कैंपेन बि सही हूंदी। त इहो तमामु माण्हुनि जो हिकु कॉन्सेप्ट आहे। ऐं जंहिं कॉन्सेप्ट ते तव्हां जॾहिं रॉन्ग मीन्स में रॉन्ग न्यूज़ तव्हां हलाए रहिया आहियो, ज़ाहिरा ॿिए कंहिं मुमालिक जी तव्हां जेका इम्प्रेशन आहे उहो ग़लति ॿियनि माण्हुनि ते विझी रहिया आहियो, त ज़ाहिरा हिकु तकलीफ़ ते अमल आहे जेको थी रहियो आहे। पर हाणे उनजी जेका सचाई आहे उहा तमामु माण्हुनि जे साम्हूं आहे। सभिनीनि माण्हुनि खे ख़बर आहे त अगरि असांजे ख़िलाफ़ु, पाकिस्तान जे ख़िलाफ़ु का पोस्टिंग थी रही आहे त उहा किथां थी रही आहे, कंहिं मुल्क मां थी रही आहे। ऐं उहा ऑब्वियसली जेको माण्हू हिन मुल्क में रहे नथो उन माण्हू खे हिन मुल्क जे बारे में कीअं उहे न्यूज़ मिली सघनि थियूं। सो जी फेक न्यूज़ जेका पॉलिसी आहे उहा उते साम्हूं असांखे नज़र आई आहे। तमामु जेको असांजे सोशल प्लेटफॉर्म्स आहिनि हिन वक़्तु इन्हनि न्यूज़ सां भरियल आहिनि। तव्हां डिफरेंट स्क्रीनशॉट्स बि, आई एम श्योर अगरि तव्हां कंहिं बि प्लेटफॉर्म ते आहियो, न सिर्फ़ु एक्स ते, तव्हां कंहिं बि प्लेटफॉर्म ते आहियो, उहे तव्हां स्क्रीनशॉट्स ज़रूरु ॾिठा हूंदा जेके माण्हू स्क्रीनशॉट्स गॾो गॾु ॾेखारे रहिया आहिनि त जी फलां जेका कैंपेन हुई उहा हीअं हली हुई ऐं उहा ज़ाहिरा हिन तरफ़ खां हली हुई, फलां जेका पोस्टिंग थी हुई उहा कंहिं तरीक़े सां हुई। उहे फेक न्यूज़ जेके आयूं उहे भरपासे वारे हिकु प्रोपोगंडा जे तहत जेका आहे उहे हलायूं वियूं। सो जी हाणे इहो थियण वारो आहे। ऐं जॾहिं बि ईअं थींदो आहे, तव्हां जीअं ॾिठो हूंदो त असां स्टार्टिंग में जॾहिं तव्हां ॿियूं प्लेटफॉर्म्स जी ॻाल्हि कयो त उन में सिर्फ़ु पोस्टिंग जो ऑप्शन हूंदो, आहिस्ता आहिस्ता उन में मैसेजिंग जो, उन में कॉलिंग जो, ऐं तमामु प्लेटफॉर्म्स ते आहिस्ता आहिस्ता इहे सॼा फीचर्स विया। सो हीअ फीचर जेको एक्स ते आयो आहे ऐं इन तरीक़े सां ट्रेंड करे रहियो आहे, ऐं ॿियो एक्चुअली तव्हांखे ज़मानत बि ॾेई रहियो आहे त छा हीअ न्यूज़ फेक आहे या हे वाक़ई कंहिं सही रीजन मां आयल आहे। त इहो असांखे ॿुधाए रहियो आहे आहिस्ता आहिस्ता ऑब्वियसली इहे शयूं ॿियनि प्लेटफॉर्म्स ते बि वेंदियूं। ऐं जॾहिं ॿियनि प्लेटफॉर्म्स ते वेंदियूं त सुभाणे तव्हां जॾहिं को फेसबुक ते, इंस्टाग्राम ते, व्हाट्सएप ते इहे जॾहिं फीचर्स तव्हां उन्हनि ते ॾिसंदो त ज़ाहिर जेको जेको माण्हू उन ते का कैंपेन ग़लति हलाए रहियो आहे, को रॉन्ग मीन्स में का फेक न्यूज़ हलाए रहियो आहे, त असां वटि उन जी बि असां वटि पावर हूंदी त असां उन जी स्पेसिफिक जेका अकाउंट आहे उन ते वञी असां ॾिसी सघूं त हीअ जेका कैंपेन हली रही आहे या हीअ जेका पोस्टिंग थी रही आहे छा उहो को दुश्मन ममालिक मां त न थी रही आहे। ऐं जेकॾहिं थी रही आहे त दैट इज़ अ वेरी ट्रांसपेरेंट थिंग। त उहा जॾहिं थी रही आहे त ज़ाहिर उहा फेक न्यूज़ जे तहत थी रही आहे, कंहिं प्रोपेगेंडा जे तहत थी रही आहे। सो जी हाणे शयूं स्मार्ट थी वियूं आहिनि, शयूं ॾाढियूं ख़ूबसूरत थी वियूं आहिनि, शयूं ॾाढियूं ईज़ी थी वियूं आहिनि जंहिंसां असांखे सही या ग़लति जी ख़बर पइजी सघे। हूअं बि अक्सर असां बि रिपीट कंदा रहंदा आहियूं ऐं तव्हां हमेशह सभु तमामु उन्हनि एक्सपर्ट्स खां ज़रूरु ॿुधियो हूंदो त जेके जेके शयूं तव्हां सोशल मीडिया ते ॾिसो था, इन जो मतिलबु इहो न आहे त उहे तमामु शयूं सच हुजनि। ही शयूं तेसि ताईं त एक्सेप्टेबल हुयूं जेसि ताईं तव्हां कंहिंजो लाइफ स्टाइल ॾिसी ऐं इंस्पायर थींदा हो, तव्हां कंहिंजो फाइनेंशियल स्टेटस ॾिसी तव्हां इंस्पायर थींदा हो, तेसि ताईं त सही हो। पर जॾहिं कंहिं अहिड़े माण्हू जे लाइ जेको ॾाढो इन्फ्लुएंसर माण्हू आहे, इन्फ्लुएंस माण्हुनि खे करे थो, उन माण्हू जे लाइ अगरि का फेक प्रोपेगेंडा हली रहियो आहे या पोइ पंहिंजी कंट्री जे लाइ को प्रोपेगेंडा हली रहियो आहे, हाणे घटि में घटि असांखे इहा ख़बर हूंदी। ऐं नेक्स्ट टाइम जॾहिं बि जेसि ताईं इहो फीचर तमामु प्लेटफॉर्म्स ते अचे, नेक्स्ट टाइम जॾहिं बि तव्हां अहिड़ी का पोस्ट पढ़ो था, अहिड़ी न्यूज़ पढ़ो था, अहिड़ी का शइ ॾिसो था या अहिड़ी का कैंपेन ॾिसो था, एटलीस्ट उन्हनि खे वेरीफाई कयो ऐं उन खां पोइ उन ते यकीन कयो। ईअं ई अखियूं बंदि करे यकीन न कयो, बिकॉज़ असांखे अॼु ख़बर न आहे त जेको अकाउंट असां ॾिसी रहिया आहियूं उहो कहिड़े साइट तां ठही रहियो आहे, कहिड़े रीजन मां ठही रहियो आहे ऐं उहो कहिड़े मीन्स जे करे ठाहियो वियो आहे। त इलाही ज़रूरी आहे इन्हनि शयुनि खे ॾिसी ऐं वेरीफाई करे पोइ उन्हनि तमामु न्यूज़ ते यकीन कर। अच्छा, जिथे सोशल मीडिया जी ॻाल्हि थी आहे उते असां थोरो सो सिक्योरिटी जो बि हिकु क्वेश्चन मार्क आहे जेको असांखे नज़र ईंदो आहे। जॾहिं सिक्योरिटी जी ॻाल्हि कजे थी त टाइम टू टाइम असां डिफरेंट इंसिडेंट ॾिठा आहिनि। असां वटि पहिरीं त असां इहो चयो त जीअं असांजा जेके अकाउंट्स आहिनि उहे हैक थियणु शुरू थी विया आहिनि। पोइ असांखे इहो नज़र आयो त जीअं असांजूं जेके IDs आहिनि उहे हैक थियणु शुरू थी वियूं आहिनि। त खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं थियूं आहिनि जेके माण्हू जेके हैक करे रहिया आहिनि ऐं उहे ज़ाहिर पर उहे असांखे हींअर ताईं एतिरो ख़बर हुई त जी कॉल ईंदी आहे का, उन ते तव्हां ॻाल्हाईंदा आहियो ऐं पोइ तव्हांखे का गड़बड़ लॻंदी आहे त पोइ उन खां पोइ तव्हां उनखे कंटिन्यू न कंदा आहियो या काफ़ी सारा माण्हू उन ट्रैप में बि काफ़ी सारा माण्हू जेके आहिनि उहे उन ट्रैप में फासी पवंदा आहिनि ऐं उहे कंहिं नुक़सान जो बि ख़ुदा न ख़ास्ता उन्हनि सामनो कयो आहे। खोड़ सारा अहिड़ा केसिस असां ॾिठा आहिनि।
हाणे इन ट्रैपिंग जो जेको सिस्टम आहे उहो वधीक एडवांस थी वियो आहे। कीअं एडवांस थियो आहे, तव्हांजे फ़ोन ते कोई सो एंड सो मैसेज अचे थो, उन में का लिंक आहे, उन ते तव्हां क्लिक कयो था ऐं उन क्लिक करण सां गॾु तव्हां पंहिंजे फ़ोन जो एक्सेस उन माण्हू खे ॾेई सघो था जेको हैकर आहे। इहो एक्चुअली थी रहियो आहे। हिन वक़्तु पुलिस वटि हिकु अहिड़ो शख़्स आहे जंहिंजी गिरफ़्तारी थी आहे जेको 3 सालनि खां इहो कमु करे रहियो आहे। बट हैट्स ऑफ टू दैट वुमेन जंहिं वटि उनजो लास्ट जेको अटैम्प्ट हो उहो थियो ऐं उहा ज़ाहिरा असां हमेशह इहो चवंदा आहियूं त जी हाणे थोरी घणी शइ जे लाइ असां छो कानून जी तरफ़ वञूं, ऐं ईअं कंदे कंदे असां उन्हनि हैकर्स खे वधीक मज़बूत बि करे रहिया हूंदा आहियूं। पर उहा जेका औरत आहे उहा पुलिस वटि वई, उन कंप्लेन फाइल कई ऐं एज़ पर द पुलिस इंस्ट्रक्शन हिकु पूरे हफ़्ते जो पूरो हिकु सेशन हो, उनखे जेको हैकर हो उनखे ट्रैप कयो ऐं उन्हनि हिरासत में वरितो आहे। छो त ही साइबर क्राइम जे कैटेगरी जो क्राइम आहे, बट एटलीस्ट उहो माण्हू जेको हैकर हो उहो हिन वक़्तु पुलिस वटि आहे। एंड न सिर्फ़ु एतिरी स्टोरी आहे, हिकु सुठी ॻाल्हि ॿी आहे हिन में। हिकु त असांखे उन औरत जी मज़बूती हिन केस में नज़र आई आहे, प्लस असांखे हिकु ॿी शइ जेका नज़र आई आहे हिन केस में त पुलिस वटि जॾहिं उहो शख़्स वियो त उन पुलिस खे आम जेको असां वटि हूंदो आहे त कुझु खाराए पहिराए सघो मामिलो ख़तमु करे छॾियो, उहा बि कोशिशि कई ऐं उहा कोशिशि तक़रीबन 20 लैक्स ताईं जी ॿुधाई वञे पई त स्टार्ट 5 खां थी टिल 20 लैक्स वई। पर असांजी पुलिस खे बि सलाम आहे जंहिं सिर्फ़ु पंहिंजो एज़ एन इंडिविजुअल फ़ाइदो कोन सोचियो जेको असांजो नॉर्मली कॉन्सेप्ट असांजे माण्हुनि जो हूंदो आहे, बल्कि उन्हनि अवाम जो सुठो सोचियो, उन्हनि तमामु असांजी उन्हनि औरतुनि जो सुठो सोचियो जिन सां इहा जेको आहे इहो जेको ट्रैप आहे जंहिंमें उहे फाथियूं आहिनि, जिन सां उहो थियो उन्हनि खे इंसाफ़ ॾियारणो हो। तंहिं करे तमामु इन्हनि शयुनि खां हटी हुननि हिननि केस खे कंटिन्यू कयो। ख़बर इहा पवे थी त उनजो तरीक़ो कुझु इन तरीक़े जो हूंदो हो त उहो कंहिं बि माण्हू खे हिकु का ऐप हुई जंहिंमां का वेबसाइट जनरेट थींदी हुई। आई डोंट नो ही कोडिंग जो कहिड़ो हिकु सिलसिलो आहे जेको हली पियो आहे। असां कोडिंग असां डिफरेंट शयूं इन लाइ कंदा आहियूं ताकी असां वधीक शयुनि खे असां एडवांस करे सघूं, को तरक़ी में असां करे सघूं, को क्रिएटिविटी करे सघूं। पर हाणे कोडिंग इन तरीक़े सां यूज़ थी रही आहे, इहा एक्चुअली हैरान कुन आहे ऐं इहा शायदि असांखे हीअं आहिस्ता आहिस्ता ईअं नज़र अचे पई बिकॉज़ माण्हू जेके आहिनि उहे स्ट्रॉन्ग थी विया आहिनि, माण्हू अवेयर थी विया आहिनि, माण्हू वञी कंप्लेन कनि पिया। अगरि कंप्लेन न थिए त तॾहिं बि इहो सिलसिलो ईअं ई हलंदो रहे। सो जॾहिं बि सुभाणे तव्हां वटि का लिंक अचे थी, जीअं ही जेको मुलज़िम हो हिन इहा लिंक मोकिले रहियो हो, डिफरेंट जेके ख़वातीन आहिनि उन्हनि खे लिंक मोकिले रहियो, जॾहिं उहे लिंक ओपन कंदियूं हुयूं ऐं उन्हनि जी कंहिं सोशल साइट जो या कंहिं जीमेल अकाउंट जो उनखे एक्सेस मिलंदो त ज़ाहिर तव्हां सॼे फ़ोन जो अॼुकल्ह जॾहिं बि तव्हां फ़ोन वठंदा आहियो त सिक्योरिटी ऐं सेफ्टी ऐं सिक्योरिटी खे मद्देनज़र रखंदे ही हिकु प्रोसेस आहे, तव्हांखे हर शइ खे एक्सेप्ट करिणो पवंदो आहे। सो असां जॾहिं बि फ़ोन खोलींदा आहियूं त असां बिना उन टर्म्स कंडीशन्स खे पढ़े असां एक्सेप्ट करे छॾींदा आहियूं। उन में किथे न किथे इहो हूंदो आहे त तव्हांजा तमामु जेका एक्टिविटी आहे उहो फ़ोन घुरी रहियो आहे ऐं असां उनखे एक्सेप्ट कंदा आहियूं। एक्सेप्ट करण खां पोइ जॾहिं उन अकाउंट खे स्पेसिफिक अकाउंट जेको तव्हां पंहिंजे फ़ोन में ठाहियो आहे उन अकाउंट खे जॾहिं ॿिए कंहिं ताईं तव्हां पहुचायो था, उन खे एक्सेस ॾियो था त उन माण्हू जो तमामु जेको तव्हांजो फ़ोन आहे उन जो एक्सेस उन माण्हू वटि अची वञे थो। हीअ बि क्राइम कुझु नई तरीक़े जो आहे जेको हिन वक़्तु मार्केट में थी रहियो आहे ऐं खोड़ सारा माण्हू कहिड़ा आहिनि। हीअ सिर्फ़ु हिकु माण्हू न आहे जेको हिन वक़्तु असांखे नज़र आयो आहे, खोड़ सारा अहिड़ा माण्हू आहिनि जेके इन क्रिमिनल एक्टिविटीज़ में आहिनि ऐं खोड़ सारा पैसा माण्हुनि खे ब्लैकमेल करे माण्हुनि खे वठी रहिया आहिनि बिकॉज़ तव्हांजो फ़ोन इज़ यूअर प्राइवेट थिंग। उन में खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं हूंदियूं जेके तव्हां न चाहींदो त ॿियो केरु ॾिसे ऐं उहे शयूं जेके आहिनि उहे एक्सेस तव्हां माण्हुनि खे ॾियो था ऐं उहे माण्हू तव्हांखे उहे ई वीडियोज़ ऐं उन्हनि ई पिक्चर्स डिफरेंट जेके हिन केस में थियूं आहिनि त हिन मुलज़िम डिफरेंट जेके आहिनि वीडियोज़ ऐं पिक्चर्स जे थ्रू माण्हुनि खे ब्लैकमेल करे ऐं माण्हुनि खां पैसा वरिता आहिनि। बट नेक्स्ट टाइम कॾहिं हीअं थिए बि थियो त हीअ जेका हिन केस में हीअ जेका वुमेन हुई, जेका ब्रेव वुमेन जंहिंखे मां चवंदमि जेका वई पुलिस वटि, नेक्स्ट टाइम कॾहिं बि ईअं थिए थो त बजाए जो तव्हां उन ट्रैप में अचो, बजाए जो तव्हां उनखे वधीक फैसिलिटेट कयो, बजाए जो त उन कॉल खे तव्हां वधीक लेंदी कयो, छो न इन ते फुल स्टॉप हणिजे, छो न इन खे कंप्लेन कजे, छो न
उहा कंप्लेन वञी रजिस्टर कजे जेका न सिर्फ़ु तव्हांजे लाइ बल्कि ईंदड़ टाइम में तमामु उन्हनि औरतुनि ॿियनि जे लाइ जिन सां इहो ट्रैप थी सघे थो। छो न इन में को बैरियर त कंहिं न कंहिं हिकु माण्हू खे स्टैंड आउट करिणो हूंदो आहे, कंहिं न कंहिं हिकु माण्हू खे आवाज़ु खणणो हूंदो आहे, तॾहिं ई हीउ जेको जुर्म आहे इहो घटि थी सघे थो। ऐं तमामु उहे माण्हू जेके मूंखे हिन वक़्तु ॾिसी रहिया आहिनि ऐं जेके अल्हम्दुलिल्लाह सेफ़ आहिनि, अहिड़े के ट्रैप में न फासिया आहिनि, उन्हनि जे लाइ हिकु नंढो सो मैसेज पंहिंजे प्रोग्राम जे थ्रू मां ॾींदी हलंदमि त नेक्स्ट टाइम तव्हां वटि कॾहिं बि का लिंक अचे थी या असां वटि नॉर्मल के मैसेजिस ईंदा आहिनि न, असां वटि कंहिं ऑफर जा मैसेजिस ईंदा आहिनि डिफरेंट, मां आर्टिस्टनि जी ॻाल्हि कयां त असां वटि डिफरेंट ईमेल जे थ्रू, असां वटि डिफरेंट मैसेजिस जे थ्रू इन तरीक़े जूं लिंक ईंदियूं आहिनि त जीअं असांजी ही वेबसाइट आहे जंहिंमें तव्हां वञो ऐं असांखे एक्सेस ॾियो, पंहिंजो अकाउंट ॾियो ताकी असां तव्हांखे डिफरेंट प्रोजेक्ट्स जेके आहिनि उहे ॾेई सघूं। ईअं ई काफ़ी सेल्स अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके ऑफर थी रहियूं हूंदियूं आहिनि, तॾहिं बि एग्ज़ैक्टली माण्हू ईअं ई कंदा आहिनि उन्हनि सेल्स में जॾहिं उहे ऑफर थी रहियूं हूंदियूं आहिनि तॾहिं बि एग्ज़ैक्टली माण्हू ईअं कंदा आहिनि त लिंक ॾेई छॾींदा आहिनि। उन लिंक ते ज़ाहिर इंसान सोचे सम्झे बिना ई क्लिक कंदो आहे ऐं वरी ॾिसंदो आहे त अच्छा जी सेल में छा छा ऑफर आहे, बट द मोमेंट तव्हां क्लिक कयो था तव्हां पंहिंजे फ़ोन जो एक्सेस कंहिं ॿिए माण्हू खे ॾेई था छॾियो। सो हिन वक़्तु इहो क्राइम ॾाढो कॉमन आहे। नेक्स्ट टाइम तव्हांजे फ़ोन में या जेके फ़ोन खे एतिरो को ख़ासि कोन सुञाणींदा आहिनि उन्हनि जे फ़ोन में का अहिड़ी लिंक आई आहे त घर में वेही प्लीज़ इन्हनि शयुनि खे डिस्कस कयो, बिकॉज़ जंहिं तरीक़े सां असां वटि हिकु वॾो हींअर ताईं बि थी रहियो आहे पर अल्हम्दुलिल्लाह माण्हू अवेयर थी विया आहिनि त हिकु वॾो नंबर असांजे माण्हुनि जो आहे जेके अकाउंट्स वारी जेका हैकिंग थी रही हूंदी हुई, अकाउंट्स जो जेको अकाउंट्स हैक कया वेंदा हुआ, पेमेंट तव्हां ॿिए कंहिंखे मोकिले छॾींदा हो, जंहिं तरीक़े सां उहो कॉमन थींदो हो उन तरीक़े सां हाणे ही ट्रैप बि कॉमन थिए पियो। सो जी असांजा जेके साइबर क्राइम एक्सपर्ट्स आहिनि उहे त डिफरेंट जॻहुनि ते अवेयर कंदा रहंदा आहिनि, पर असांजो बि कमु आहे त असां पंहिंजे घरनि में इनखे डिस्कस कयूं ताकी नेक्स्ट टाइम कंहिं माण्हू जे फ़ोन ते अगरि का अहिड़ी लिंक थी अचे, का ऑफर थी अचे जेका तव्हांखां लिंक वठे थी, स्पेशली अगरि का उहा प्राइवेट नंबर तां अची रही आहे त दैट इज़ द साइन त देयर इज़ समथिंग फिशी। अगरि को प्राइवेट नंबर आहे ऐं तव्हांखे को लिंक मोकिले पियो, चाहे उहा केतिरी वॾी ऑफर छो न हुजे, प्लीज़ उन लिंक ते क्लिक न कयो, न त पोइ नेक्स्ट ख़ुदा न ख़ास्ता तव्हां बि उन्हनि माण्हुनि मां थी सघो था जेके माण्हू हिन वक़्तु इन ट्रैप जो शिकार थी रहिया आहिनि। अॻियां वधंदे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जी टपाल मेज़बान जेका सिंध जी नंबर 1 चांहि आहे पंहिंजे सार्फ़िन जे लाइ हिकु ॾाढी ज़बरदस्त कैंपेन खणी आई आहे जंहिं तहत तव्हां कढी सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। करिणो तव्हांखे छा आहे, टपाल मेज़बान जो कोई बि पैकेट ख़रीदणो आहे, उनजे अंदरि कूपन मौजूदु आहे जंहिंमें पंहिंजूं तमामु डिटेल्स फिल करणियूं आहिनि ऐं उनखे विझिणो आहे टपाल मेज़बान जश्न जमालो जे क़रीबी ड्रॉप बॉक्स में, ऐं बसि तव्हां बि शामिलु थी वेंदो हिन कैंपेन में, तव्हां बि शामिलु थी वेंदो टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो में। इन सां गॾोगॾु अची रहियो आहे इंडस वैली फैमिली फेस्टिवल फेयर हॉल कराची में, जिथे तव्हां सभिनी खे पंहिंजी फैमिली सां गॾु अचिणो आहे, जिथे फूड बि आहे, जिथे म्यूज़िक बि आहे ऐं जिथे गेम्स बि आहिनि, खोड़ सारी एंटरटेनमेंट आहे। त जी ज़रूरु तव्हां सां मुलाक़ात थींदी इंडस वैली फैमिली फेस्टिवल फेयर हॉल कराची में। जल्दी सां ब्रेक जी तरफ़ हलूं था नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी प्रोग्राम जे हिन हिस्से में महिमान सां गॾु आहिनि, महिमान जी तारीफ़ जी तरफ़ हलूं था। हिन तरफ़ सां गॾु सभिनी खां पहिरीं जेका पर्सनैलिटी तशरीफ़ फरमा आहे पाण जनाब जेको आहे खोड़ सारो एक्सपीरियंस रखनि था इन ऑडिट एंड कंसल्टिंग, गॾोगॾु पाण जो खोड़ सारो एक्सपीरियंस जेको आहे उन डिफरेंट कंट्रीज़ में कमु करण जो आहे। इन सां गॾोगॾु पाण ऑडिट कमेटी चेयरमैन आहिनि डिफरेंट बोर्ड्स जा, ऐं गॾोगॾु पाण MD आहिनि इरशाद अली एंड कंपनी जा। सां गॾु इरशाद अली पिताफ़ी साहबनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम, कीअं हो, ख़ैरियत सां हो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह। जिंदगी कीअं आहे इरशाद साहब? अल्हम्दुलिल्लाह बेहतर थे हाल फिलहाल, कमकार कीअं पे? माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा जी इन कमकार जे हवाले से ज़रूर ॻाल्हि थींदी, पर हिकु ॿी पर्सनैलिटी आहे जेका हिन वक़्तु सां गॾु तशरीफ़ फरमा आहे, उन्हनि जो बि तारीफ़ पंहिंजे प्रोग्राम में रखणु चाहियां थी। ॾाढी ज़बरदस्त पर्सनैलिटी, पाण कराची जे हिकु यूनिवर्सिटी में एज़ एन प्रोफेसर पंहिंजा फ़राइज़ सर अंजाम ॾेई रहिया आहिनि, गॾोगॾु पाण मेंटल हेल्थ ट्रेनर बि आहिनि, ॾाढी ज़बरदस्त शख़्सियत बि आहिनि। सां गॾु साजिद हुसैन ख़ास ख़ैली साहब जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं हो, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? ज़िंदगी कीअं आहे साजिद साहब? ज़बरदस्त ज़बरदस्त। किथे गुज़री रही आहे, छा थी रहियो आहे ज़िंदगी में? बसि मां जेको आहे सो पढ़ाए रहियो आहियां यूनिवर्सिटी में, जेको आहे सो उन खां पोइ मेंटल हेल्थ लेक्चर्स ॾियूं था, ॿारनि खे थेरापी बि कयूं था, माण्हू अचनि था घर, हाली मूंखे जेको आहे सो कंहिं बि आहे त मां बि हलियो वेंदो आहियां।
मुझे अलग ही जो है सो हुआ जो मेंटल हेल्थ थेरापी जो वो पहिरियां पर्सनल कनेक्शन ऐं उन खां पोइ पहिरियां ट्रस्ट डेवलप कजे जंहिंखे असां थेरापी ॾियूं था ऐं उन खां पोइ हुनखे सलाह ॾिजे उहा इफेक्टिव जेका असां सही ऐं मुंहिंजे ख्याल में थेरेपी जे लाइ इहो कनेक्शन जेका तव्हां ॻाल्हि कयो पिया सभिनी खां important हा आहे। इम्पोर्टेंट सभिनी आहे खां important छो त का मेडिसिन त आहे कोन तव्हां घुरी खाधी ऐं सही थी वियो जी। ही थेरेपी आहे त तव्हांखे उहो कनेक्शन हूंदो त तव्हां साम्हूं वारे उहो पंहिंजे ॿुधाईंदो थेरेपिस्ट खे सम्झी असांखे सघंदो उहो पंहिंजे अंदर जी ॻाल्हि ॿुधाईंदो जेका शइ हुनखे दर्द ॾिए थी सही न त उहो ॿाहिरियूं ॿाहिरियूं ॻाल्हियूं कंदो उहो पंहिंजो डिफेंस मैकेनिज़म हाई करे छॾींदो उहो असांजे मथां ट्रस्ट न कंदो सही सो सही ट्रस्ट जेको आहे सो तमामु ज़रूरी आहे बिल्कुलु 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 ईअं ई आहे हिते जी इरशाद साहिबु छा कमकार हली रहियो आहे माशाल्लाह किथे मसरूफ़ियत आहे अॼुकल्ह बस मूं पहिरियां एक्चुअली ॿाहिरि रहंदो हुउसि ओमान पे हुयुसि पोइ 2020 में हिते आयासीं इन शौक़ सां की भई पंहिंजो कारोबार कयूं त मां पोइ हिते पंहिंजो कमु बम शुरू कयो अलहमदिल्ला 2020 में अलॉन्ग विद कोरोना जी और पोइ असां CA फर्म खोली ऐं कंसल्टेंसी ऐं पोइ उन खां पोइ वरी असां 2021 में गारमेंट्स बुटीक जो बि बिज़नेस कयोसीं एंड पोइ वरी असां रियल एस्टेट में बि हलियासीं पोइ हाणे फार्मेसी में बि आहियूं हाणे सेगमेंट असांजी कंसल्टेंसी कंपनी आहे उहा हाणे हिन वक़्तु पाकिस्तान में बि आहे दुबई बेस बि आहे ऐं कीनिया में आहे ऐं UK में बि हाणे सेटअप कयो आहे सही सही असां मेन पर्पज़ आहे एक्चुअली टैक्सेशन आहे एडवाइज़री आहे बिज़नेस एक्सपेंशन आहे बिज़नेस प्लान आहे लोन फंडिंग आहे फंड मैनेजमेंट आहे इशार आहे इहे असांजूं एक्चुअली मेन सर्विसिस आहिनि उन खां पोइ असांजी ऑडिट एश्योरेंस आहे जंहिंमें असां मुख़्तलिफ़ कंपनी जा ऑडिट कंदा आहियूं पोइ उहो असां हुन सर्विसिस वग़ैरह डिलीवर कंदा आहियूं सही हीअ असल में असांजो को आहे हिकिड़ी जर्नी आहे मां 95 में लाड़काना में इंटर कई उन खां पोइ बसि पोइ कराची आयासीं हाणे हलूं पिया कराची सां गॾु गॾु हलूं पिया माशाल्लाह कराची अचण खां पोइ कराची छॾणु ॾाढो ॾुखियो आहे ॾाढो जी जी तमामु ईअं ॾुखियो आहे आहे because- हा यस दिस इज़ द रियलिटी हा बिल्कुलु मुंहिंजो तालुक़ु हैदराबाद सां आहे पर उन खां पोइ जॾहिं वंस तव्हां कराची एंटर था थी वञो पोइ तव्हां ॿिए कंहिं शहर में नथा रही सघो साईं 95 में लाड़काना खां निकितो मां 94 में सखर खां निकितो सर असां हाणे ॿई मां शायदि घर वेठे आहियूं मां 95 94 में हैदराबाद में ॼाई हुयमि असां थोरो अॻियां वधंदे ज़िंदगी जूं अॻियूं ॻाल्हियूं कयूं था ऐं शोभी भाई सां गॾु आहिनि शोभी भाई जो बि तारीफ़ कराईंदी हला अस्सलाम वालेकुम शोभी भाई छा हाल आहे ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो शुक्र अल्हम्दुलिल्लाह और सब ज़बरदस्त बेहतरीन शुक्र है मौला का करम है माशाल्लाह सलाम सिंस शोभी भाई वेलकम बैक ये सर्दियों में सबके साथ ऐसा ही होता है शोभी कोई बात हाँ नहीं जी ऐसी है और बस ये कि आयाम थे ज़ाहिर है रात मजलिस में थे तो सुबह बहुत लेट हो गए फिर उसके बाद जब आपको पता है बिस्तर आपको मिल जाता है आरामदेह घर का वो बड़ा मुश्किल होता है सर्दियों में फिर वो बिस्तर छोड़ना तो मॉर्निंग में उठना बड़ा मुश्किल होता है थोड़ा सा लेट हो गया 10 मिनट तो उसके लिए सबसे माजरत और ख़ासकर जो मेरे डायरेक्टर हैं बहुत ज़बरदस्त टैलेंटेड डायरेक्टर एक्टर हैं ज़फ़र जिस्कानी साहब आपसे एक्सट्रीमली सॉरी मैं लेट हूँ 10 मिनट तो ये है बाकी सब अच्छा है चलें अब मैं चाहती हूँ कि अब आप आ ही गए हैं तो क्यों ना प्रोग्राम को और मज़ीद कुछ अच्छा अच्छा किया जाए म्यूज़िक हूअं बि असां मूंखे लॻे थो असां सिंधियुनि जे जेको आहे न म्यूज़िक असांजे कल्चर में किथे वसियल आहे असांजे दिलि में वसियल आहे रूह में आहे रूह जी ग़िज़ा जी रूह जी ग़िज़ा ॿिया माण्हू चवंदा आहिनि पर एक्चुअली असां सम्झंदा असांखे फील बि थींदो आहे खोड़ सारा अहिड़ा गाना आहिनि खोड़ सारियूं अहिड़ियूं यू नो शयूं आहिनि जेके लिखियल कंहिं कॉन्टेक्स्ट में आहिनि पर असां कंहिं कॉन्टेक्स्ट में बिल्कुलु ऐं काफ़ी सारा सैड गाना अहिड़ा बि आहिनि जेके शादियुनि में वॼाए हुन ते डांस कंदा सो इहो एक्चुअली थींदो आहे ऐं कुछ टेक्निकल वजूहात जी वजह से ये आपने डायरेक्टर की ज़्यादा तारीफ कर दी उन्होंने कहा कि नहीं मैं ज़रा अच्छा माइक लगा दूँ ज़रा अच्छे वाले माइक से हम सुनेंगे हिन में वधि में वधि जेको मोहबत जेके गाना हूंदा आहिनि असां उहा यूनिवर्सल लव ते हूंदा आहिनि असां हुनखे वरी पर्टिकुलर इंडिविजुअल लव ते खणी ईंदा आहियूं असां धक घणा लॻल हूंदा आहिनि असांखे छा कयूं हिते बि लॻल लॻे थो जो हसी जेका मुस्कुराहट आहे जे पोइ इलाही सारा राज़ लॻे थो ॿिन्ही जे फेसनि ते न इन राज फाश करने की कोशिश करना शो भाई हम जा रहे हैं जल्दी से शो भाई हाँ कभी कभार ऐसा होता है हाँ अच्छा जी अभी हमारे पास टाइम है तो हम कुछ और मज़ीद बातें जो है वो मैं चाहती हूँ कि हमारे गेस्ट से हम करते चलें ऐं वाकई में जॾहिं असां कंहिं बि मूंखे ईअं लॻंदो आहे त का बि शइ तव्हां प्लान कयो था
उनजो हर इंडिविजुअल पार्ट उनजो ॾाढो इंपॉर्टेंट हूंदो आहे। तव्हां ॿई त जंहिं फील्ड सां आहियो तव्हां बख़ूबी सुञाणींदा हूंदो त अगरि को बि इंडिविजुअल या को बि तव्हांजो माइनर पार्ट बि को मिसिंग आहे त ईअं लॻंदो आहे जीअं उहा क्लास कंप्लीट कोन्हे, उहे सेशन कंप्लीट कोन्हनि। छा तव्हांखे लॻे थो अगरि स्पेसिफिकली मेंटल हेल्थ ते मां नज़र विझां त असां जॾहिं ॻाल्हि मेंटल हेल्थ जी या उन्हनि सेशन्स जी कंदा आहियूं त जीअं तव्हां पहिरीं चई रहिया आहियो त कनेक्शन ॾाढो ज़रूरी आहे, ईअं ई छो त तव्हां मेंटल हेल्थ खे वधीक सम्झो था, क्लास ॿार आहिनि उन्हनि जो जंहिं तरीक़े सां तव्हां डिलीवर करे रहिया आहियो उन तरीक़े सां उन्हनि ताईं पहुचे, छा केतिरो कनेक्शन तव्हांखे लॻे थो त इहो ज़रूरी आहे? कनेक्शन तमामु ज़रूरी आहे, पर अॼुकल्ह जेके जनरेशन आई आहे असां वटि पढ़ण लाइ न यूनिवर्सिटीज़ में, उन्हनि सां कनेक्ट करण में ॾाढो माना ॾुखियो थो लॻे, छो त जनरेशन चेंज आहे। कंहिं ज़माने में जनरेशन जेको आहे सो 3 जनरेशन 100 साल में चेंज थींदियूं, कंहिं ज़माने में 100 साल में हिकु जनरेशन चेंज थींदी, कंहिं ज़माने में 1000 साल ताईं का जनरेशन चेंज न थींदी। हाणे मां पंहिंजी लाइफ में जेको आहे 4 जनरेशन ॾिसी चुको आहियां ऐं अञा बि चवनि था जनरेशन ऑन द वेज आहिनि। ज़ी खां पोइ अल्फा खां पोइ बेटा, इहा जेका जनरेशन चेंज आहे इहा रियलिटी आहे। इन मतिलबु इहो आहे त इहे ॿ अलॻि अलॻि जेके वर्ड्स जा माण्हू आहिनि ऐं उहे हिक ॿिए सां कहिड़े लेवल ते कम्युनिकेट कंदा, ॻाल्हाईंदा। जंहिं ज़ी सां कम्युनिकेट करणु ऐं उन सां कनेक्ट करणु जेको आहे सभिनी खां जेको आहे सो असां लाइ जीअं असां जंहिं जनरेशन सां आहियूं उन लाइ नॉर्मली ॾुखियो आहे, उनखे लर्न करिणो थो पए, पोइ जंहिं ज़ी सां तव्हां हिकिड़ी मीनिंगफुल टॉक करे सघो था। अदरवाइज़ उहो जल्दी बोर थी वेंदो ऐं तव्हांखे जेको आहे सो कंहिं बि हवाले सां तव्हां ॿुधे ई कोन्ह तव्हांजी ॻाल्हि, तव्हां ॻाल्हायो था तव्हांजी ॻाल्हि ॿुधे ई कोन्ह। ईअं ई आहे, हीअ जेका जनरेशन आहे उहा 2x जी स्पीड ते हली रही आहे। आई एम श्योर त बिज़नेस में बि हीअ जनरेशन ईअं ई 2x जी स्पीड ते ई परफॉर्म करे रही आहे। बिल्कुलु ऑब्वियसली, छो त हिते असल में कस्टमर, वेंडर, एम्प्लॉई सभ सां तव्हांखे हलणो आहे एक्चुअली ऐं हुनखे इंगेज करिणो आहे ऐं हुनखे तव्हांखे ॿुधणो आहे, हुनजी जेके इशूज़ आहिनि उनखे तव्हांखे लिसन करिणो, उनखां पोइ तव्हांखे सॉल्यूशन ॾियणो आहे। जीअं असां कस्टमर हूंदो आहे एक्चुअली वी आर सम अज़्यूम के भई असांजी जेकी इंडस्ट्री आहे उहा हिकिड़ी नॉलेज बेस्ड इंडस्ट्री आहे जंहिंमें नॉलेज हुअणु ज़रूरी आहे ऐं उहा नॉलेज जो मक़सदु हूंदो आहे की तव्हां कस्टमर खे प्रॉब्लम जेको ईंदो आहे उनखे तव्हां सॉल्यूशन, असांजो हूंदो आहे सॉल्यूशन प्रोवाइडर, कि तव्हांजी नॉलेज ई कान्हे त हाउ यू कैन प्रोवाइड द एक्चुअली हुनखे सॉल्यूशन। त इहो बिल्कुलु ज़रूरी आहे तव्हां अंडरस्टैंड करणु हुनजी जेका परसेप्शन या इम्प्रेशन छा आहे या छा हुनजा जेके पंहिंजा हिकिड़ा ख़्याल आहिनि उन सभिनी खे जेको आहे तव्हांखे कलेक्टिवली जो इंगेज करिणो पवंदो आहे, उनखां बग़ैर तव्हांजो कारोबार कोन थो हली सघे। स्पेशली जो कस्टमर आहे न, कस्टमर जी साइकी, कस्टमर जी नीड आहे, उनखे तव्हांखे सम्झणो आहे। उनखां पोइ तव्हां अगरि पंहिंजे प्रोडक्ट खे या तव्हां पंहिंजे कंहिं बिज़नेस खे कंदो स्टार्ट त पोइ तव्हां ईज़िली तव्हां जो सक्सेस करे वेंदो, अदरवाइज़ नो। सही। अच्छा, मां इहो ॾिसी रही आहियां त ओवर द टाइम बिज़नेस जो हिकु जेको कॉन्सेप्ट आहे उहो केतिरो चेंज थियो आहे। पहिरीं असां वटि हिकु सेलर हूंदो, हिकु बायर, दे वर 2 पीपल जेके आपस में बिज़नेस कंदा हुआ ऐं बिज़नेस ईअं ई हलंदो, ईअं ई हूंदो, सदियुनि खां ईअं ई हलंदो आयो। विच में पोइ मिडल मैन जो कॉन्सेप्ट आयो, पोइ कंसल्टेशन जो कॉन्सेप्ट आयो, पोइ टैक्सेशन जी डिफरेंट शयूं खोड़ आयूं। सो बिज़नेस में बि आहिस्ता आहिस्ता ब्रांचिस एतिरियूं वधी वियूं आहिनि जंहिंमें अगरि नॉलेज या उहा ई कनेक्शन जेको हिन वक़्तु असां वटि थोरो सो मिसिंग नज़र अची रहियो आहे, अगरि उहो न हुजे त उन माण्हू जे लाइ बिज़नेस करणु ऐं जेको ॿाहिरि आहे उनजे लाइ ख़रीदण बि इलाही मुश्किल आहे। शो भाई जो आवाज़ शामिल कंदा आहियो, शो भाई अञा बि टाइम आहे असां वटि? जी करे रहिया आहियूं, ठीकु आहे जी, जल्दी सां। इलेक्ट्रॉनिक चीज़ है जी। हाँ जी। सारे गा पा गा रे नी दा पा रे सा, गा हा मुझे एक लाइन और याद आ गई है, क्योंकि मैं हमेशा जिक्र ही करता हूँ तो मैं इसमें शामिल करूँ। किथे मेहर वली किथे तेरी
सना गुस्ताख किया हाँ गुस्ताख किया किथे जा लड़िया किथे मेहर अली जलवे तुम्हारे हुस्न के तारों से कम नहीं दुनिया किसी के प्यार में जन्नत से कम नहीं दुनिया किसी के प्यार में जन्नत से कम नहीं जलवे तुम्हारे हुस्न के तारों से कम नहीं दुनिया किसी के प्यार में जन्नत से कम नहीं तुम बादशाह हुस्न हो तुम बादशाह हुस्न हुस्ने जमाल हो तुम बादशाह हुस्न हो हुस्ने जमाल हो जाने वफा हो मोहब्बत की शान हो जलवे तुम्हारे हुस्न के तारों से कम नहीं दुनिया किसी के प्यार में जन्नत से कम नहीं एक दिलरुबा है दिल में वो हूरों से कम नहीं दुनिया किसी के प्यार में भूले से मुस्कुराए तो के उठा के देखो तो गलियां भी हंस पड़े खुशबू तुम्हारी जुल्फ की खुशबू
तुम्हारी जुल्फ की फूलों से कम नहीं, दुनिया किसी के प्यार में। दुनिया किसी के प्यार में जन्नत से कम नहीं, एक दिलरुबा है दिल में हूरों से कम नहीं, दुनिया किसी के प्यार में, दुनिया किसी के प्यार में। ज़बरदस्त ज़बरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह, इलाही खूब। अच्छा, ही गानो काफ़ी पुराणो गानो आहे जी, तमामु पुराणो। पुराणो गानो असां सभिनी ॿुधो आहे। असांखां पुराणो आहे। असांखां पुराणो आहे, पर ॿुधो असां बि आहे, सो असां सभिनी ॿुधो आहे। तव्हां ॿिन्ही जे ख़्याल में वक़्त जो तव्हांजे तमामु जेके ही लाइफ जी जनरी आहे, उहो कहिड़ो हिसो हो जंहिंमें इन गाने जी ज़रूरत पई? आसान इहो सवाल आहे। आई थिंक 2000 खां पोइ मुंहिंजो ख़्यालु हूंदो शायदि। हाँ, पोइ ज़रूरत पई असांखे इन गाने जी। आई थिंक ओके, असांखे त मां अगरि पंहिंजी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त इन गाने जी ज़रूरत हर वक़्तु रहे थी। हाँ छो त जेको आहे सो हे दुनिया किसी के प्यार में जन्नत से कम नहीं, हाँ असल में दुनिया हालत प्यार में जन्नत से कम नहीं। अगरि तव्हां हालत प्यार में आहियो, हालत मोहब्बत में आहियो, त इहा ई पंहिंजे अंदरि हिकु तमामु वॾी हैप्पीनेस आहे ऐं इहा ई जन्नत आहे पंहिंजे अंदरि जेका आहे तमामु वॾी। सही इफ यू आर इन स्टेट ऑफ लव, सही। सो इन करे जेको आहे सो हीअ जन्नत जो हीउ गानो यूनिवर्सल आहे ऐं हर एज में हाँ हर जाइ ते इहो फिट आहे। अच्छा, जंहिं कैटेगरी लव जी बि त कैटेगरीज़ आहिनि न। देयर इज़ वन लव दैट यू कैन डू विद एनीबडी, देयर इज़ वन लव जेको जंहिंजे लाइ तव्हांखे स्पेसिफिक यू नीड समवन जंहिंसां तव्हां उहा मोहबत करे सघो। सो अगरि थोरी देरि लाइ हिन गाने खे उन स्पेसिफिक कैटेगरी में असां विझूं ऐं पोइ सोचूं कॾहिं तव्हांखे हिन गाने जी ज़रूरत पई। उन में फ़र्क़ु आहे, उहो लव प्रोडक्टिव लव आहे या सिम्बियोटिक लव आहे। हाँ मतिलबु प्रोडक्टिव लव इहो आहे त जेको आहे छा उहा मोहबत जेका आहे उन जा वरी 4 कंपोनेंट्स आहिनि, जंहिंमें केयर, रेस्पेक्ट ऐं जेको आहे सो रिस्पॉन्सिबिलिटी ऐं नॉलेज। अगरि तव्हांजी मोहबत इन्हनि 4 शयुनि ते बीठी आहे त उहा प्रोडक्टिव लव आहे। सही। अगरि तव्हांजी जेका आहे सो अदरवाइज़ उहा सिम्बियोटिक अटैचमेंट आहे। सही। उहा लव न आहे, उहा इन्हनि मोमेंट ॿिन्ही मां का बि मोहबत कॾहिं बीठी ज़िंदगी में? इन ॿिन्ही मां ऑफकोर्स इहे जेके आहिनि से मां प्रोडक्टिव लव में जेको आहे सो बिलीव कंदो आहियां। लव विच आल्सो इग्नाइट्स लव इनसाइड another person's heart। ॿिए जे दिल में बि त मोहबत पैदा, प्रोडक्टिव लव इहो थींदो वञे। सही सही। बाक़ी को वन साइडेड रुगो मां पियो थो प्यारु कयां ऐं ॿिए ते कब्ज़े करण जी कोशिशि कयां, हुनखे पंहिंजी पोज़ीशन में थो रखां, फ्री कोन थो कयां, हुनखे इंटीग्रेट न हुनखे डिसइंटीग्रेट थो कयां, इहो सिम्बियोटिक आहे। सही। त मूंखां सवाइ When कंहिंजी did न आहे this मिसाल। productive love happened in your life? It happens all the time। It happens all the time. Yes। We are talking about that specific love for the specific person। हाँ, specific love। वेल तव्हांखां जवाब असां वठी वेंदासीं, तव्हां फिकर न कयो, असां जवाब उहो ई असां प्रोग्राम में अॻियां ॿुधाईंदासीं। उहा अटैचमेंट आहे, उहा जेका उहा मुंहिंजे बचनि जी माउ आहे। हा अल्हम्दुलिल्लाह। उन्हनि सां अटैचमेंट आहे। उहो त बाद में थी हूंदी न, मां चयो पहिरियों दफ़ो कॾहिं थी हुई? पहिरियों त मां अगरि इन हिसाब सां जेके एंगल सां तव्हां था पुछो त इहे जज़्बात तमामु नंढे लाइ महसूसु झटका महसूसु कंदासीं, पखंदा पिया आयासीं। हा, असां उहे स्टूडेंट्स हुआसीं जेके टीचर खां बि इंस्पायर थींदा। जी टीचर। आई हैड अ क्रश ऑन माई टीचर ऑल्सो, सो मां बि एडमिट करे सघां थी। असांजा कंप्यूटर टीचर हूंदा, ॾाढा हैंडसम हूंदा ऐं उन टाइम ते न हैंडसम माण्हू मां शायदि हिन वक़्तु जेके टीचर्स आहिनि हिन वक़्तु हाणे मुंहिंजे ख़्याल में फोकस ई असांजो पहिरीं पेरेंट्स ते थो थिए, पोइ थो थिए ऐं पर मुंहिंजा जेके टीचर्स हूंदा उहे बसि नॉर्मल हूंदा, मतिलबु एतिरा ख़ासि गुड लुकिंग न हूंदा। त मुंहिंजो जेको कंप्यूटर टीचर हूंदो उहो ॾाढो गुड लुकिंग हूंदो। त माई फर्स्ट क्रश वॉज माई कंप्यूटर टीचर। ईअं तव्हांजी ज़िंदगी में बि क्रशिस रहिया हूंदा की न के? उहे अगरि तव्हां ॿुधाइणु चाहियो त उहो अपोज़िट हूंदो, बाक़ी हाणे ऑपोज़िट हूंदो। यस। अच्छा जी, थोरो सो हिन लव क्रश खां ॿाहिरि निकिरी थोरो सो तव्हांजी एक्चुअल जर्नी खां फाइनली कुझु ज़िंदगी में न ज़हननि में सुकून आयो आहे न। अच्छा जी, अॻियां वधंदे थोरो सो तव्हांजी जर्नी जे हवाले सां मां ॼाणणु चाहियां थी। तव्हां ॿई पंहिंजे टाइम ते जीअं तव्हां चयो तव्हां सखर मां मूव कयो, तव्हां लाड़काना मां मूव कयो, इन मूव करण खां पोइ आई एम श्योर खोड़ सारी हिकु स्ट्रगल हूंदी हिन सॼी जर्नी में, अप्स एंड डाउन्स हूंदा सभु।
कॾहिं सोचो त ज़िंदगी में हिन ट्रैक ते वञिणो आहे where you are right now? यस बिल्कुलु जॾहिं असां स्ट्रगल कई 95-96 में कराची आयासीं असां अल्लाह से में रहियासीं एक्चुअली ऐं इट वॉज डिफिकल्ट फॉर अस टू स्टे देयर और असांजे फादर खे एक्चुअली मुंहिंजो डेथ थियो व्हेन आई वाज़ 5 years old तो वी आर 4 brothers ओनली एंड पोइ असां हिते रहियासीं बसि पढ़ाई कंदा हुआसीं पोइ देन वी स्ट्रगल कॾहिं कामयाबी कॾहिं नाकामयाबी पोइ जेको CA अलहमदुलिल्लाह थी वियो देन वी मूव टू आर्टिकल पोइ उनखां पोइ वरी हिते जॉब कईसीं देन आई मूव टू आउट ऑफ पाकिस्तान देन आई बेस्ड इन ओमान तो हिकु चैलेंजिस त मां सिखियासीं स्ट्रेंथ मिली एंड हुन काफ़ी असांखे छा चइबो हिकिड़ी कामयाबी तरफ़ हुन वधायो बट मां पंहिंजी हू ॾिसंदो आहियां त माना जॾहिं तव्हां मूव कयो था न यू शुड नॉट लुक बैक एक्चुअली यू हैड टू मीन्स डोंट कीप द ऑप्शंस कि ऑप्शन A ऑप्शन B ऑप्शन C ओनली की वन ऑप्शन कि अगर मूव करणो आहे देन यू हैव टू मूव ऑनवर्ड कि ये चैलेंजिस ये परेशानियूं ये मुश्किलात दे विल कम और उन्हनि खे जॾहिं तव्हां वेन यू विल सरपास देम देन यू विल बिकम सक्सेसफुल अदरवाइज यू कैन नॉट बी सही अच्छा वॉज देयर एनी अचीवमेंट गोल जॾहिं तव्हां इहो स्ट्रगल जो सॼो टाइम हो बिकॉज़ राइट नाउ तव्हां त स्टूडेंट सां तालुक़ु रखो था त तव्हां बि इन ॻाल्हि खे शायदि असां सभिनी खां वधीक सम्झी सघो त हाणे जनरेशन वटि मसइलो इहो आहे दे डोंट हैव एनी गोल ऐं अगरि आहे बि त अगरि उहो 2 ॾींहंनि में अचीव न पियो थिए त दिल चेंज द गोल असां वटि हीअं नॉर्मली पर उनजे लाइ असल में छा आहे तव्हांखे असां वटि हाणे जीअं जो सिंध में कैरियर काउंसलिंग न आहे एक्चुअली असां त इहो अल्फा हिते ॿुधोसीं जीअं की भई कैरियर काउंसलिंग छा हूंदी आहे असां आयासीं अचानक हिते की भई CA करणी आहे CA में अची वियासीं विदाउट एनी थिंकिंग बसि उहे चयमि न माना वी हैव नो ऑप्शन टू गो बैक वी वांट टू गो ऑनवर्ड त पोइ असां बसि हुन में वधंदा वियासीं एक्चुअली अॻिते पोइ का मुश्किलात आई का परेशानी आई वी इग्नोर ऑल थिंग्स जीअं तव्हां सां मां ॻाल्हि कई जीअं असां अलास में रहणु पोइ गुलशन में रहणु हेॾां होॾां स्ट्रगल हेॾां माना इट वॉज जस्ट एज अ यू कैन स्ट्रगल विद दी समवन बट इवन दो इट वॉज इंटेंजिबल बट इट वॉज स्ट्रगल कि तव्हां हुन स्ट्रगल कंदा आहियो पोइ बि ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां स्ट्रगल कंदा आहियो त ऑब्वियसली समटाइम यू विल गो बैक समटाइम यू विल गो ऑनवर्ड बट इहो हुजे तव्हांखे तव्हां हिकु स्टेप अगरि तव्हां बैक विया आहियो त वरी तव्हांखे 1.5 स्टेप अॻिते वेहणु घुरिजे मां ईअं न हुजे तव्हांजो तव्हांजी प्रोग्रेस अचे एक्चुअली यू शुड नॉट गो बैक एंड बैक सो इहो असल में हाणे असां वटि इशू छा आहे की असांजो शॉर्ट टर्म एक्चुअली उहो प्लान्स आहिनि न ऐं जीअं तव्हां ॻाल्हि कई पहिरियां बि की असांजी जेका हिकु प्लान न आहिनि गोल्स न आहिनि की हमेशह गोल हूंदो आहे लॉन्ग टर्म जे लाइ की तव्हांखे 20 सालनि खां पोइ छा थियणो आहे एक्चुअली हाणे छा आहे की हाणे अॼुकल्ह यूट्यूबर जो जेको आहे मां कॉन्सेप्ट आहे ऐं जेको मिलीनियर थियण जो कॉन्सेप्ट आहे की भई विदिन अ डे या 2 वी शुड बी मिलीनियर्स ऐं बिलीनियर्स सो इहो जो कॉन्सेप्ट आहे अगरि 2-3 ॾींहं कोन थियो यार हे त बिल्कुलु बेकार आहे वरी छा हिन ऑप्शन खे वरी ॿियो ऑप्शन नो बट द वीहनि तव्हांजा गोल्स थियूं उहे हुजनि ऑलवेज़ लॉन्ग टर्म के 20 साल में जो किथे पहुचणो आहे पोइ अगरि तव्हां इहो गोल डिफाइन थियल आहे न पोइ तव्हांखे जेको ॻोल्हनि पाथ एक्चुअली की भई हीउ पाथ हेॾे वेंदो हीउ पाथ आहे देन यू विल गो ऑन द डेट पाथ फर्स्ट यू हैव टू डिटरमाइन यूर गोल की तव्हांखे 20 साल 10 साल खां पोइ किथे पहुचणो आहे हीउ 1 साल जो कमु न एक्चुअली हाणे असां स्ट्रगल कई 95 खां वठी वी होपफुली गॉट द जॉब इन 2005 इट वॉज स्ट्रगल एक्चुअली इहो ॾाढो ॾुखियो हूंदो आहे त मां गोल सेट कयां त मां 20 सालनि खां पोइ किथे हूंदुसि असांखे त पल जी ख़बर न आहे जी सम्झो हीअ लाइफ हिकिड़ो सेल्फ डिस्कवरी जो जर्नी आहे सही मिसाल मूंखे ख़बर न हुई त मां प्रोफेसर थींदुसि मुंहिंजा ख़्वाब हुया लॉयर थियणु CSS करणु माना को जेको आहे कंहिं वॾे उन सरकारी कंहिं सुठे उन ते जेको आहे पुॼणु फैमिली जी तरफ़ां बि माण्हू इहो पर you look like a government officer I don't know somehow तव्हां चयो आहे त मानो but you look like that हा literally न हाणे बि आहे न तव्हां अग्री कंदो हिन ॻाल्हि खे लॉयर सां वेंदो आहे चवंदा तव्हां लॉयर सां लॻो लॉ ते ॻाल्हाईंदा आहियो त इहो आहे जेको आहे सो इहो अलाह जो उहो आहे माशाल्लाह पर तव्हां लाइफ जो गोल सेट करणु लाइफ खे बर्डन करण जे बराबरि आहे तव्हां कुझु बि गोल सेट कयो तव्हां हिन महिल जेके बि इंसान आहिनि तव्हां कंहिंखां बि पुछो कोई बि पंहिंजे गोल ते न पियो आहे खणी कहिड़ा बि गोल सेट कया हुजे लाइफ जीअं जीअं हुनखे वठी आई आहे अगरि उहो पाण खे सेल्फ डिस्कवर कंदो आयो आहे त हू पुॼंदो कंहिं जाइ ते अगरि हुन पंहिंजे पाण खे कोन सम्झंदो आहे उन जी लाइफ जी जर्नी में हू किथे रहिजी वेंदो सम्झो
अपॉर्चुनिटीज़ माण्हुनि खे मिलनि थियूं। असां लाइफ जो गोल खे तव्हां करे सघंदव त वॾो में वॾो गोल आहे फाइनेंशियल सक्सेस। लाइफ जो गोल हुअणु घुरिजे लाइफ खे जीअणु, न त जेको आहे सो फाइनेंशियल सक्सेस। अॼुकल्ह जेके इहा मेन जेके तज़ाद आहे माण्हुनि जी हुन में, असांजो लाइफ जो मक़सदु जीअण खां अलावा ॿियो को आहे ई कोन। जेको असांजी ह्यूमन कोर आहे, जेको असांजो इंसानी जो कोर आहे जेका मेन, उहो आहे जीअणु ज़िंदगी खे। इन खां वधीक ॿियो असां वटि को ऑप्शन बि कोन्हे। पर असां हुनखे रेशनलाइज़ कंदा आहियूं त असांखे पैसनि कमाइण लाइ था जियूं, मां पंहिंजे फैमिली लाइ थो जियां, मां पंहिंजे मुल्क लाइ थो जियां, मां पंहिंजे हुन लाइ थो जियां। इहे सभु बहाना आहिनि, असांखे जीअणो आहे। सो इन करे जेको आहे सो मूं पंहिंजी ज़िंदगी में जेके बि गोल सेट कया उहो हिकिड़ो बि अचीव कोन कयोसीं। पोइ मूं सेल्फ डिस्कवरी ते असां पंहिंजो हलियासीं। कॾहिं मां पढ़ाइणु शुरू कयो, वरी चयुमि त जेको आहे सो कुझु फाइनेंशियल कंडीशन बहितर कई त कॉर्पोरेट सेक्टर में जॉब कईसीं। वरी उतां एलिनेट थियासीं, उतां तंग थियासीं, छॾे करे वरी अची पढ़ाइणु शुरू कयोसीं। हाणे त ख़ुशि आहियूं। कमर्शियल सक्सेस खणी एतिरी न आहे, पर सम्झूं था त ज़िंदगी में हैप्पीनेस जेका आहे उहा इम्पॉर्टेंट आहे। जेका मीनिंगफुल कंट्रीब्यूशन आहे असांजी सोसाइटी में, यंग जनरेशन में, उहा इम्पॉर्टेंट आहे एज़ कंपेयर जेको आहे सो मां पंहिंजो बैंक बैलेंस या मनी हुनखे जेको आहे सो वधायां, उहे हिते ई रहिजी वेंदा। पोयां माइट पिया हुन ते लिटिगेशन कंदा। सही। तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि में हीअं चयो त अपॉर्चुनिटीज़ मिलंदियूं आहिनि। असां वटि नॉर्मली माण्हुनि वटि शिकायत इहा ई आहे त असांजे मुल्क में अपॉर्चुनिटी न आहे। तव्हां हिन शइ खे कीअं था ॾिसो? अपॉर्चुनिटी तव्हां ॾिसो न, हे जेका यंग जनरेशन आहे, इन खां तव्हांखे शिकायत, इहा असांजी पुराणी शिकायत हुई। जंहिंमहिल सरकारी नौकरियुनि जे इंतज़ार में असां वेहंदा हुआसीं, पोइ असांखे लॻंदो हो असांखे नौकरियुनि जा मौक़ा नथा मिलनि, असांखे डिस्क्रिमिनेट थो कयो वञे, असांखे इलाही शयूं असां रेशनलाइज़ कंदा हुआसीं। हीअ जेका जनरेशन जो असां बुरायूं कयूं पिया, हिन में हिकिड़ी शइ तमामु बहितरु आहे, इहा एंटरप्रेन्योर जनरेशन आहे। हिन में इहा हुन सरकारी अपॉर्चुनिटीज़ ॾे, हुन अपॉर्चुनिटी कोन थी ॾिसे। एक्टिव जनरेशन आहे, हिन में ॿिया मसइला बिल्कुलु सही, पर हे इंटर में जीअं पुॼनि था 12वीं क्लास में, हे को न को सेल्फ बिज़नेस करणु शुरू कनि था। ऐं जेको आहे सो इलाही माण्हू पंहिंजे हुन में एंटरप्रेन्योरशिप में अचनि था पिया। सो अपॉर्चुनिटीज़ हेॾो वॾो मुल्क आहे जेको आहे सो 24 करोड़ जी आबादी आहे। इन मतिलबु आहे एॾी वॾी मार्केट आहे, उन में अपॉर्चुनिटीज़ जेको आहे सो घटि न आहिनि। सही। ऐं हीअ त तव्हां हिन मुल्क जी सिर्फ़ु ॻाल्हि कयो था, मूंखे लॻे थो हाणे त असांजी, छो त हीअ जनरेशन उहा जनरेशन आहे जेका टेक्नोलॉजी खे शायदि असां सभिनी खां वधीक सम्झे थी। AI टेक्नोलॉजी में आहे, AI टेक्नोलॉजी में आहे, यस। सो असां न सिर्फ़ु मुल्क जे अंदरि हिन वक़्तु उहा जनरेशन असां खां वधीक दुनिया खे सुञाणे थी। मां कॾहिं कॾहिं सोचींदी आहियां त असां नंढा हूंदा हुआसीं त फ़ोन में मदर या को वॾो मूंखां अची पुछंदो त अच्छा हिनखे हीअं कीअं कबो, हिनखे हीअं ॾिसबो। पर अॼु उहो टाइम आयो आहे जॾहिं काफ़ी सारियूं अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जो मूंखे हिन जनरेशन खां पुछणियूं पवंदियूं आहिनि त यार हिन जो कीअं थींदो। सो ज़िंदगी एक्चुअली ईअं हीअ जनरेशन एतिरी फास्ट आहे। असां पंहिंजे पाण खे स्मार्ट सम्झंदा हुआसीं त जीअं असांखे त फ़ोन हलाइणु अचे थो, असांखे वॾनि खे फ़ोन नथो हलाइणु अचे, पर फ़ोन हलाइणु हाणे को वॾो कमाल कोन्हे। उन फ़ोन जे थ्रू तव्हां दुनिया सां कीअं कनेक्ट थी सघो था, ऐं पोइ उहो उन सां वरी पंहिंजी अपॉर्चुनिटीज़ कीअं क्रिएट करे सघो था, पाण एंटरप्रेन्योर कीअं थी सघो था, इहो हिकु वॾो जनरेशन अवेयर बि आहे। अवेयर आहे। सो मतिलबु असांखे क्लाइमेट चेंज जी, असांखे दुनिया जे इन्हनि मसइलनि जी, मेंटल हेल्थ जी ख़बर न हुई। सम्झो, हे जनरेशन खे हिकु हिकु शइ ख़बर आहे, हीअ जनरेशन इन शयुनि खे सम्झे थी। सही। ऐं प्लस में टेक्नोलॉजी में बि जेको आहे सो अॻिते आहे, तो जनरेशन में प्रॉमिसिंग त आहे। पर हिन जनरेशन जो मसइलो इहो आहे त हे पंहिंजे कोर सां रिलेटेड न आहिनि, हे इलाही एलिनेट जेको आहे सो जेको आहे सोशली कनेक्ट आहिनि, पर एग्ज़िस्टेंशली जेको आहे सो लॉनलीनेस जा शिकार आहिनि। वजूदी तौर ते जेको आहे इहो हाणे वजूदी तन्हाई त हूअं सभिनी इंसाननि खे वठी वई आहे, जेतिरो असां मेंटल हेल्थ जे मसइले में हिकिड़ो वॾो मसइलो इहो बि आहे लोनलीनेस। जी उहा एक्चुअली आहे। ऐं उहो ज़ाहिर आहे जेसिताईं तव्हां ह्यूमन फील तव्हांजे अरीब क़रीब न आहे तेसिताईं तव्हांखे तव्हां इन शइ सां नथा वड़ी सघो। जल्दी सां हिकु ब्रेक जी तरफ़ हलूं था, इंशाल्लाह वापसि अची चंद ॿियूं ॻाल्हियूं प्रोग्राम में शामिल करणियूं आहिनि। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। खोड़ सारी शयूं प्रोग्राम में शामिल थियूं। हिन वक़्तु ब्रेक में बि असां टैक्सिस जी ॻाल्हि कही रहियासीं। टैक्सेशन एक्चुअली मूंखे लॻे थो असां वटि कुझु अहिड़ा मिथ्स आहिनि जेके क्लियर थियणु ॾाढो ज़रूरी आहे। टैक्सेशन बि मूंखे लॻे थो उनजे बारे में बि खोड़ सारा मिथ्स आहिनि। असांखे लॻंदो आहे त असां टैक्स भरंदासीं त ख़बर न आहे असां पंहिंजा पैसा ज़ाया करे रहिया आहियूं। बट पहिरीं त नॉन फाइलर ऐं फाइलर वारी ही कैटेगरी असांखे सम्झ में कोन ईंदी। असां जेके फाइलर थियण ते असांखे लॻंदो त असां ख़बर न आहे केतिरा पैसा ॾींदासीं, पर एक्चुअली असां पंहिंजा पैसा विञाए रहिया
कंदासीं एज अ नॉन फाइलर, जेका कैटेगरी दुनिया में न आहे पर पाकिस्तान में आहे. सो थोरो सो बिज़नेस ऐं टैक्सिस खे मां चाहियां थी त थोरो सो असां कनेक्ट करे ऐं पोइ इन जे बारे में सोचे ऐं पोइ ज़ाहिर लॻो असां अॼोकी जनरेशन जे बिकिस्तान जो तालुक़ु अॼोकी जनरेशन आहे त ज़ाहिर उन्हनि जा बि थॉट्स जेके आहिनि पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं. पहिरीं थी मूंखे ॿुधायो हीअ जेके मिथ्स आहिनि टैक्स जे लाइ, इहे मार्केट में आहिनि छो ऐं इनखे कीअं रेस कजे? असल में जेके ये मिथ्स आहिनि ये क्रिएट कया विया आहिनि एक्चुअली. असल में हाणे असां पहिरियों छा हूंदो कि भई जो टैक्स में ईंदासीं असां जेका ब्लैक मनी आहे या जेका मनी असांजी किथे हाइडेंड आहे या किथे छुपियल आहे उहा ज़ाहिर थी वेंदी. भई जॾहिं तव्हां हुनखे तव्हां कंहिं न कंहिं फॉर्म में त शो करिणो आहे न. त हाणे अॼोको जेको दौरु आहे कि तव्हां विदाउट टैक्स में तव्हां फाइलर थियण जे तव्हां का बि शइ न का बाए करे सघो था, न सेल करे सघो था, न कारोबार करे सघो था. त अल्टीमेटली तव्हांखे उहा शइ शो करणी ई पवंदी. ठीकु आहे. त हाणे इन जो आसान तरीक़ो हूंदो आहे तव्हांखे रजिस्टर थियणो आहे. ज़रूरी न आहे कि तव्हां जॾहिं रजिस्टर थियो तव्हांखे टैक्स ई पे जेको पे करणी आहे. अगरि तव्हां इनकम न आहे, मिसाल जीअं हाणे इंडिविजुअल आहे, अगरि हुनजी 6 लाख इनकम आहे त उनजे मथां को बि टैक्स न आहे. हाणे सैलरीड पर्सन आहे उनजे मथां अगरि 6 लाख टैक्स आहे त उनजे मथां इहो इनकम आहे उनजी का बि टैक्स न आहे. त उहो असल में हिकिड़ो माना पहिरियों हूंदो की भई जीअं असां टैक्स में ईंदा रजिस्टर थींदासीं असां एफ बी आई असां वटि अची ईंदी, माना घर ईंदी ऐं असां वटि जेको पकड़ी वेंदी. अहिड़ी का बि न आहे, अहिड़ी इन में को बि हक़ीक़त न आहे एक्चुअली. इट वॉज एक्चुअली यू कैन से मिथ वॉज क्रिएटेड. सो इहा इन जी जेका रियलिटी एक्चुअली हुनजो उल्टो आहे. तव्हांखे लॉट ऑफ बेनिफिट्स बि मिलनि था. ऐं तव्हां ॿी ख़बर आहे असल में असांजी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे एक्चुअली. Sahi. Tax is our social responsibility. Sahi. If we will not pay the taxes, how the government can operate? बिल्कुल. So it is our, you can say the एक प्राइम रिस्पॉन्सिबिलिटी. अगर असां का शइ कारोबार कयूं था, को किथे इनकम जनरेट कयूं था त ऑब्वियसली वी हैव टू कंट्रीब्यूट. जीअं असां कंदा आहियूं माना हिन पंहिंजी फैमिली में छा कंदा आहियूं असां, इफ वी आर अर्निंग समथिंग वी विल कंट्रीब्यूट टू द होम. दिस इज अवर होम. तो देन डेफिनेटली वी हैव टू कंट्रीब्यूट. सो अॼुकल्ह हाणे कॉन्सेप्ट जीअं तव्हां ॻाल्हि की नॉन फाइलर ऐं फाइलर जो हाणे लेट फाइलर बि आहे. लेट फाइलर बि बिल्कुलु आहे. अगरि तव्हां लेट फाइल कंदो तव्हांजो उनजो वरी जेको रेट आहे उहो टैक्स जो उहो हाफ घटिजी वेंदो, बट स्टिल यू विल पे द पेनल्टीज़. सही. सो इहो बहितर आहे कि माण्हू खे जेको आहे टैक्स में रजिस्टर थियणु घुरिजे. ऐं उन सां जेका तव्हांखे बेनिफिट बि आहिनि, तव्हां काथे बाए करे सघो था, जेको सेल करे सघो था. उन ते जेके आहिनि फॉर एग्ज़ाम्पल अगरि तव्हां नॉन फाइलर आहियो या लेट फाइलर आहियो, अगरि तव्हांजे मथां टैक्स पवंदी 100 रुपया, अगरि तव्हां फाइलर आहियो तव्हांजे मथां टैक्स पवंदी जो 50 रुपया. त डेफिनेटली तव्हांखे बेनिफिट आहे न. ऐं नंबर 2 जेको तव्हां इनडायरेक्ट वे में जेको तव्हां कंट्रीब्यूट कयो था ऐं हिन में सोशली टुवर्ड द गवर्नमेंट, सही, उहो काफ़ी माना बिल्कुलु बिल्कुलु उहो ज़रूरी आहे. अच्छा, सैलरीड त मूंखे लॻे थो 90% असांजे जेके फर्म्स आहिनि उहे तव्हांजो हूअं ई सैलरी में तव्हांजा टैक्स डिडक्ट थींदा आहिनि. त सैलरीड पर्सन असांजा 90 खां हा सैलरी असल में असांजो इहो हाणे जो सैलरीड पर्सन आहे गवर्नमेंट खे असां पहिरीं बि चयो हुयोसीं कि भई जेको सैलरीड पर्सन खे तव्हांजो कर्ज़ था कयो एक्चुअली. इहो आसान टारगेट आहे न एक्चुअली. जेको सैलरीड इहो आसान टारगेट आहे छो त एम्प्लॉयर जे मथां बाइंडिंग आहे कि दे हैव टू डिडक्ट द टैक्सेस. त हाणे हिन वक़्तु हिन साल जेका आहे बजट में हिननि थोरो जेको आहे 6 लाख खां 12 लाख ताईं पहिरियों 5% हूंदो, हाणे हुननि जो 1% कयो आहे. ऐं बट उन खां जेका तव्हांजी 10 मिलियन खां सैलरी मथे आहे त वरी हुननि जेको आहे सरचार्ज हणी छॾी आहे 9% एडिशनल. त माना ओवरऑल अगरि जेको सैलरीड क्लास आहे उनखे ज़्यादा ई एक्चुअली माना कर्ज़ कयो आहे. ऐं हिनखे हालांकि गवर्नमेंट खे थोरो फोकस करणु घुरिजे कि भई सैलरीड न, जेको तव्हांजे ॿिया बि एवेन्यूज़ काफ़ी आहिनि. बट ही छो त हाणे इम्पोर्टर आहे, एक्सपोर्टर आहे, सैलरीड आहे, दे आर एक्चुअली ईज़ी टारगेट्स आहिनि. उनखे पकड़णो आहे छो त इम्पोर्टर इम्पोर्ट कराईंदो, हुते जो कस्टमर पे कंदो हुनखे. एक्सपोर्टर आहे, एक्सपोर्ट कंदो, पैसा ईंदा, टैक्स कटिजी वेंदी. सैलरी क्लास आहे, उनखे जीअं ई पे कंदो एम्प्लॉयर त हुनखे टैक्स ऑटोमेटिकली कटिजी वेंदी. ॿियो असां वटि जेको इहो वरी ॿियो कॉन्सेप्ट बि न आहे कि भई अगरि तव्हांजे किथे का ॿिए हंधि टैक्स कटी आहे त सैलरीड पर्सन पंहिंजे एम्प्लॉयर खे चई सघे थो हीअ मुंहिंजी कंहिं ॿिए हंधि टैक्स कटी आहे, तव्हां एडजस्ट करे सघो था हुन में. नंबर 2 इहो बि आहे तव्हां बेनिफिट्स जेको आहे उहो तव्हां हुनखे रीइंबर्स में करायो. तव्हां बजाए हुनजो पार्ट विझी तव्हां हुनखे रीइंबर्स करायो, देन ऑटोमेटिकली इनखे चइबो आहे टैक्स प्लानिंग एक्चुअली. असां वटि पाकिस्तान में छा आहे, असां वटि टैक्स माना प्लानिंग न आहे. जीअं सही ॻाल्हि कई भई जो कैरियर ठाहिणु हुन अचानक थी वेंदो आहे. मां साईं सां एग्री कोन थो कयां छो त असां हूंदो आहे डायरेक्शन हूंदो आहे. ॾिस इहो न आहे जेको तव्हां सोचो उहो ई तव्हां थियो. असल आहे डायरेक्शन. तव्हां डायरेक्शन जो कहिड़ो वरितो आहे उन डायरेक्शन ते ज़रूरी न आहे कि उहो डायरेक्शन तव्हां 8 टारगेट कया, 8 टारगेट मां तव्हां 8 टारगेट मीट कयो. यकीन 8 मां तव्हां 4 3 तव्हां मीट कंदो त बट यू हैव टू डिसाइड दी डायरेक्शन. डायरेक्शन हूंदो आहे गोल एक्चुअली.
हा सही गोल स्टेट्स में थींदो आहे आई गेस दे आर डिफरेंट पीपल ऐं उन्हनि मूंखे लॻे थो हर माण्हू जी पंहिंजी हिकु यू नो हिकु का बि शइ अचीव करण जो हिकु पंहिंजो ट्रैक आहे बिल्कुलु, सो तव्हां पंहिंजी जॻह ते सही आहियो जनाब जेका ॻाल्हि करे रहिया हुआ उहा काफ़ी उहो त माण्हुनि जे लाइ परसेप्शन एग्री बट आई एम सेइंग दिस हिकिड़ी तव्हांखे जॾहिं हिकिड़ो इहा साईं ॻाल्हि की अॼु जेका जनरेशन आहे उहा डाइवर्ट ज़्यादा आहे न फोकस न एक्चुअली फोकस ऑलवेज ईंदो आहे गोल सां तव्हांखे हाणे ॾिसो मां मूंखे ख़बर हुई हिते मूंखे अॼु अचिणो हो आई चेंज द 2 रूट्स बिकॉज ऑफ ट्रैफिक साईं ॿुधाए मां आई स्टक अप समवेयर देन आई छो त मूंखे ख़बर हुई त मूंखे रूट कहिड़ो वठिणो आहे ऐं मूंखे हिते पहुचणो आहे डॉट ॾे बजे आई रीड हेयर अगरि मूंखे कंहिं शइ जी माना ख़बर ई न हुजे देन हाउ आई कैन रीच देयर तव्हांखे डायरेक्शन ऐं फोकस सां जॾहिं तव्हां वेंदो तव्हां यू विल गेट बाक़ी इहो हर हाल में ज़रूरी आहे तव्हांखे ॾिस असांजी हाणे एक्सेप्शन आहियूं मे बी वी आर एक्सेप्शन्स तव्हां ॾिसंदो असांजे अगरि असांजा पढ़ंदा हुआ 100 छोकिरो ऐं 100 मां असां 2 ॼणा हूंदासीं जेके असां हिन स्टेज ते आहियूं 98 जेके आहिनि उहे उते ई आहिनि की हारी आहे को माना कारोबारी आहे को ॿिए में आहे माना दे आर नॉट एक्चुअली मीन्स कम्पीट विद अस नाउ सही सो उन इहे एक्सेप्शन आहे एक्सेप्शन हमेशह तव्हां हुनखे नॉर्मल वे में नथा करे सघो एक्सेप्शन इज़ ऑलवेज देयर इन ॻाल्हि खे सही तरह थोरो कंक्लूड था कयूं गोल खां मां इनकार नथो कयां सही पर गोल इंटरनल ड्रिवन हुजे हाँ ये ऑब्वियसली सम्झो था ॻाल्हि असां वटि गोल जेको आहे तो एक्सटर्नल ड्रिवन आहे बाबा तोखे डॉक्टर थियणो आहे तोखे इंजीनियर थियणो आहे तोखे चार्टर अकाउंटेंट थियणो आहे इहे जेके आहिनि माना सम्झो था गोल अच्छा गोल तव्हां तॾहिं सेट कंदव जॾहिं तव्हां पंहिंजे पाण खे सुञाणींदा हूंदव हाणे हिकिड़ो 12वीं क्लास में ॿार आहे या हे नई जनरेशन आहे हुनजो पंहिंजो सेल्फ डिस्कवरी कान थी आहे त पंहिंजे जेको आहे सो पंहिंजे पोटेंशियल खे कीअं सुञाणींदो गोल तॾहिं मां सेट कंदुसि पंहिंजो जॾहिं मां पंहिंजे पोटेंशियल खे सुञाणींदुसि सही सही सो इहो असां हाणे जॾहिं वञी पंहिंजे पोटेंशियल खे सुञातो आहे तंहिं 50 साल थिया वञनि सो तव्हां सम्झो था ऐं स्पेशली मां उहो स्टूडेंट आहियां जेको सदाईं सोशल साइंसिस में रहियो आहे सही माना हिस्ट्री सोशोलॉजी पॉलिटिकल साइंस मुंहिंजो ई हाल आहे त मां हाणे वञी थो सम्झां त मूंखे रियली ज़िंदगी में करिणो छा हो त जेके नॉर्मल जेके ॾिसूं था जेके ॿार माना इंजीनियरिंग में हुननि में बिज़नेसिस में कंप्यूटर्स में वञनि था हू पंहिंजो पंहिंजो पोटेंशियल कॾहिं जेको आहे सुञाणींदा हो त वञनि था फाइनेंशियल सक्सेस त इहा ई सोसाइटी जी वैल्यू आहे सक्सेसफुल असां ॾिसूं ठाहे छॾी आहे असां सोसाइटी हिकु सिंबल थी वियो आहे बिल्कुलु इन करे सभिनी नौजवान पंहिंजो गोल पैसो कमाइण ई ठाहियो आहे अच्छा लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट टॉपिक मां थोरो सो हिनखे अॻियां वधाईंदे तव्हां जेको सक्सेस जी ॻाल्हि कई आहे न मां थोरो सो हुन ते डिस्कस करणु चाहियां थी नज़र विझणु चाहियां थी सक्सेसफुल केरु आहे मतिलबु अगरि असां नॉर्मल कंहिं माण्हू खां पुछूं असां 4 माण्हू ते वेठा आहियूं 4 खां पुछंदासीं 3 इहो ई चवंदा त बाबा जंहिं वटि सुठा बैंक बैलेंस आहे बंगलो आहे गाॾी आहे उहो माण्हू सक्सेसफुल आहे हाणे उहो कंहिं बि मीन्स सां उन वटि आयो हुजे उन ते असां कोन ॻाल्हाईंदा आहियूं असां पर उन वटि आहे दैट मीन्स उहो माण्हू सक्सेसफुल आहे तव्हांजे लाइ सक्सेसफुल जी डेफिनेशन छा आहे इन में 2 पॉइंट्स आहिनि हिकिड़ो हुनखे हैविंग मोड में ॾिसूं ऐं ॿियो हुनखे बीइंग मोड में ॾिसूं सम्झो अगरि तव्हां सम्झो था त सक्सेस जेका आहे सा उहा एक्यूमुलेशन ऑफ वेल्थ आहे या एसेट्स आहे या जेको आहे सो उहो मतिलबु हैविंग मोड मां आइडेंटिफाई थो पाण खे कयां मोड छा आहे मां ज़मीनदार आहियां मां ऑडिटर आहियां मां अकाउंटेंट आहियां मां प्रोफेसर आहियां इहा जेका आहियां वारी जेका शइ आहे इहा हैविंग मोड में अची वेंदी मां प्रॉपर्टी आहे मोड ज़मीनूं आहिनि मतिलबु 7000 एकड़ ज़मीन आहे इहो हैविंग मोड आहे ॿियो मोड आहे बीइंग जंहिंमें तव्हां लाइफ जेका आहे सा विथ लव एंड रीज़न सां पंहिंजी ज़िंदगी खे जेको आहे सो अॻिते वधायो त हुन में हैविंग छो त हैविंग मोड तव्हांखे वे डाउन कंदी जेतिरो तव्हां वटि एसेट्स हूंदा ओतिरो तव्हांजी ज़िंदगी में परेशानियूं ईंदियूं जेतिरा तव्हां वटि पैसा वधीक हूंदा त असां सम्झंदा आहियूं असांजा मसइला हल थींदा असांजी बाइंग पावर वधंदी आहे असांजा मसइला हल कोन थींदा आहिनि तव्हां सम्झो था पैसनि कमाइण सां मुंहिंजी बाइंग पावर कंज़प्शन जी पावर जेका आहे वधंदी बाक़ी मुंहिंजा जेके मसइला आहिनि जेके मुंहिंजे कोर खां निकिता आहिनि उहे उते ई जो उते मौजूदु रहंदा त लिहाज़ा ॿियो तरीक़ो आहे उहो हैविंग एतिरो हुजे जेतिरो मां पंहिंजो सेल्फ खे मेंटेन करे सघां उन खां पोइ आई शुड स्पेंड माई सेल्फ इन बीइंग मोड ज़िंदगी खे छो त हे लिमिटेड असां टाइम लाइ आया आहियूं असां वटि अनलिमिटेड टाइम कोन्हे असां उन में जेको आहे सो वी डोंट नो त छा थो जेको आहे त उन में असां अगरि हैविंग मोड में पंहिंजी सॼी ज़िंदगी गुज़ारे छॾियऊं त उनजा नतीजा बि पोयां ख़राबु था निकिरनि जेको आहे सो मां वॾियूं वॾियूं प्रॉपर्टियूं छॾे वियुसि उन खां पोइ मां ॾिठुमि त लिटिगेशन्स मिट माइट हे मुंहिंजा ॿार बि जेको आहे इहो त हाणे बाबो छॾे विया उहे बि पंहिंजी लाइफ जे जेको आहे सो फोकस नथा कनि सो इन करे जेको आहे ज़िंदगी खे सक्सेस उहा आहे त जॾहिं मां बीइंग मोड में पंहिंजी लाइफ खे जेको आहे सो उहो गुज़ारियां
एतिरो मूं वटि हुजे जो मां पंहिंजी ज़िंदगी सेल्फ मेड तरीक़े सां सही। कंहिं अॻियां हथु न टंगियां। सही। मुंहिंजे लाइ सक्सेस जेका आहे उहा इहा आहे। लाइफ विथ लव एंड रीज़न जेका आहे इहा आहे सही। सक्सेस। तव्हां सक्सेस खे कीअं था ॾिसो? ॾिसो मुंहिंजो जो पंहिंजो सक्सेस जो आहे की तव्हांजो टारगेट आहे न उहो त अचीव कयो, उनजो इम्पैक्ट छा आहे, जॾहिं तव्हांजी ज़ात खां केतिरा माण्हू फ़ाइदो वठनि था, दिस यूर सक्सेस एक्चुअली, कि तव्हां ॿिए जी लाइफ खे कीअं चेंज था कयो, हाउ यू आर इम्पैक्टिंग अदर्स लाइफ। छा उन अदर्स में को हिकु नंबर आहे या की हिकु माण्हू जी बि तव्हां लाइफ चेंज पिया कयो, दैट मीन्स यूर सक्सेसफुल? माना जो तव्हां हिकिड़ी माना सक्सेसफुल उन वक़्तु आहियो जॾहिं तव्हांजी जेका लाइफ या जेका तव्हांजी जेका हिकिड़ी शख़्सियत आहे उनजी वजह सां ॿिया माण्हू चेंज थियनि था, मे बी बाय द टॉकिंग, मे बी बाय यूर बिज़नेस, मे बी बाय यूर स्टाइल, देयर आर हिकु लॉट ऑफ थिंग्स के तव्हां केतिरो हद तक इम्पैक्ट विझो था ॿिए माण्हू जी लाइफ ते, मतलब पॉजिटिव वे में, नॉट नेगेटिव वे में, पॉजिटिव वे में तव्हां केतिरो विझो था, दिस इज यूर एक्चुअली सक्सेस। आई एम नॉट टॉकिंग के भई तव्हां पैसो आहे यू आर सक्सेसफुल, नो, इफ यू आर बिलियनियर इट इज नॉट एक्चुअली सक्सेस। सक्सेस के तव्हां ॿिए जे मथां केतिरो इम्पैक्ट था विझो, जो तव्हां पाण त हाणे जेको वाट एवर यू अचीव, बट हाउ यू आर इम्पैक्ट अदर्स, जीअं हूंदो आहे लीडर जो जेको कमाल हूंदो आहे कि अदर्स विल इम्पैक्ट फ्रॉम योर लाइफ, नॉट यूर सेल्फ। सो ई मुंहिंजो हूंदो आहे कॉन्सेप्ट कि तव्हां जी कामयाबी जो पैरामीटर आहे उहो आहे अदर जी लाइफ जो इम्पैक्ट, अगरि उन इम्पैक्ट पॉजिटिव आहे, घणो आहे, इट मीन्स यू आर सक्सेसफुल। सही। सो उहो सक्सेस इहा आहे त तव्हां ॿियनि जी ज़िंदगीअ में को पॉजिटिव इम्पैक्ट आणी एनजीओ आहे, मीन्स यू आर सर्विंग अदर्स, तव्हांजी कंपनी आहे, तव्हां एम्प्लॉई आहिनि तव्हांजा, यू आर द सोर्स ऑफ द फीलिंग आहे त अलाह हर शइ ॾिए थो, बट अपीरेंटली यू आर दी एक्चुअली मीन्स अर्निंग and you are paying them. So and for example, if our companies are earning, we are paying the taxes, we are also contributing to the nation. If we have means companies outside Pakistan, we are earning the foreign exchange, means foreign currencies in the form of export of our services, we are also contributing for the Pakistan. So this is actually means what my personal life is impacting on others, whether it is individual, whether it is a society, whether it is a country. If I am contributing, I am successful. If I am not contributing anywhere, I am not successful. Even I have billions. This is not success. सही। and it can be in any way. it can be in any way. सही। अच्छा, हिते न सिर्फ़ सक्सेस, काफ़ी एजुकेशन में, जॾहिं एजुकेशन जी ॻाल्हि मां कयां थी, काफ़ी सारा सवालात स्किल्ड एजुकेशन ते बि ईंदा आहिनि। नाउ डेज़ ईअं लॻे थो त डिग्री इट्स जस्ट अ पीस ऑफ पेपर। हाणे तव्हां वटि स्किल आहे, तव्हां स्मार्ट आहियो, तव्हां कॉन्फिडेंट आहियो, पोइ त तव्हांजी मार्केट में जॻह आहे, न तव्हांजी डिग्री तव्हांजी जॻह नथी ठाहे सघे। लाइक बैक इन डेज़ आई रिमेंबर त तव्हां वॾियूं वॾियूं डिग्रियूं, असां पैसनि सां बि डिग्रियूं ख़रीदे ऐं नौकरियूं वठंदा हुआसीं। तव्हां हिन शइ खे कीअं था ॾिसो? इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे। असल में जेको एजुकेशन सिस्टम आहे उन में एजुकेशन न आहे, उहा इहो मां तव्हांखे वॾी ज़िमेदारी सां ॿुधाए सघां थो, मां पाण इन सिस्टम सां आहियां। माना प्राइमरी एजुकेशन खां वठी यूनिवर्सिटी एजुकेशन ताईं उहा एजुकेशन न आहे, उहा ॿार खे स्किल लाइ ई तयारु कयो थो वञे, सम्झो। स्कूलनि जो सिस्टम में हुन सां ओड़े ई तरीक़े सां ट्रीट कयो थो वञे जीअं असां ऑफिस में थींदा आहियूं। हुते टीचर्स आहिनि, हुते सुपरवाइज़र्स आहिनि, हुते बि टाइमिंग खपे, हिते बि टाइमिंग खपे, हुते बि ओबीडियंस खपे, हिते बि ओबीडियंस खपे। इहो प्रिपरेशन आहे फॉर फ्यूचर एम्प्लॉयमेंट। सो एजुकेशन सिस्टम जेको आहे सो फ्यूचर एम्प्लॉयमेंट लाइ ॿारनि खे प्रिपेयर थो करे। प्लस में जेको आहे सो जॾहिं असां हायर एजुकेशन में था अचूं त उते बि एजुकेशन न आहे, उते स्किल्स आहिनि। तव्हांखे IT जूं स्किल्स, तव्हांखे मेडिकल जूं स्किल्स, तव्हांखे इंजीनियर जूं स्किल्स, तव्हांखे ऑडिट जूं स्किल्स। वेयर इज़ द एजुकेशन? इल्मु किथे आहे? इल्मु हूंदो छा आहे? इल्मु हूंदो आहे ज़िंदगी जे बारे में, इल्मु आहे ह्यूमैनिटीज़, इल्मु आहे जो हिस्ट्री, इल्मु आहे साइकोलॉजी। तव्हां पैसा त कमाए वेंदो विथ स्किल्स, उन पैसनि खे किथे ख़र्चु कंदव? पंहिंजी ज़िंदगी ते। ऐं तॾहिं तव्हांखे ज़िंदगी जी ख़बर न आहे त हीउ फिनोमिना छा आहे, त पोइ तव्हांजे कमाइण जो जेको आहे अहिड़े तरीक़े सां माण्हू अरबे रुपया कमाई वेठा आहिनि, ख़ुशि न आहिनि, छो त हुननि खे ज़िंदगी जे सवाल जी ख़बर न आहे। सही। सो इन करे हिकिड़ो एजुकेशन असां चवंदा तालीम हासिलु कयो, तालीम हासिलु कयो, असां हिकिड़ो हो आहे, असां बेसिकली स्किल्स हासिलु करण जी ॻाल्हि था कयूं। अगरि तारीख़ में असां वञूं त स्किल्स जेके आहिनि से उहे एप्रेंटाइज़शिप हलंदियूं मुख़्तलिफ़ जायुनि ते, जिन जे अंडर में तव्हां स्किल्स सिखंदा आहियो। तालीम जेका आहे सा अलॻि शइ, उन में जॾहिं तव्हां फ़लसफ़ा जेको आहे सो काइनात या क्वेश्चन खणंदव, सवालात खणंदव, उहो इल्मु अलॻि आहे।
ज़िंदगी में इंसान जी तबियत नेचर जेके बि शयूं आहे सो हे अॼुकल्ह जेको आहे उहा बेसिकली स्किल्स ई आहे हा हाणे जेका आहे सा जेको हिन वक़्तु जेको दौरु आहे हाणे स्किल जॾहिं AI अची वई आहे AI पाण लाइ केतिरा स्किल्स खणी आई आहे बिल्कुलु सम्झो था ॻाल्हि खे त हाणे इहे वीचारे जेके स्किल्स सिखनि था इन्हनि ते बि जेको आहे सो पंहिंजो मसइलो अची वियो आहे हाणे उहे बचंदा जेके टॉप ऑफ द लाइन हूंदा जेके एक्स्ट्रा इंटेलिजेंट हूंदा जेको आहे सो पंहिंजे हिकु हिकु फील्ड में उहो IT में हुजनि मेडिकल में हुजनि ऐं कई शयूं ॼाणींदा माना सिर्फ़ु हिकिड़े हुन सां हुननि जो वास्तो न हूंदो छो त शयूं पाण में इंटीग्रेट थी करे टेक्नोलॉजिकल फॉर्म में अचनि थियूं उहे कई शयूं ॼाणींदा अगरि उहे IT में आहिनि त हुन IT जा वैराइटी जेका आहे हा उहा उन्हनि सां हुनखे नॉलेज हुजे सही अच्छा जेका तव्हां ॻाल्हि करे रहिया आहियो बिकॉज़ तव्हां चई रहिया आहियो त हीअ असां इल्मु त हासिलु न करे रहिया आहियूं ऐं ज़ाहिर आहे काफ़ी जॻहियुनि ते असांखे इहो नज़र बि अचे थो हक़ीक़त थींदे बि नज़र अचे थो त सिर्फ़ु असांखे स्किल ई खपे देन वाई डू वी नीड सच स्कूल्स और कॉलेजिस और यूनिवर्सिटीज़ असां त कंहिं बि कोर्स मां वञी असां स्किल हासिलु करे असां पंहिंजो कमु करे सघूं था इफ़ इट इज़ फॉर जस्ट एम्प्लॉयमेंट सो हाणे एम्प्लॉयर तव्हांखां डिग्री त हुई नथो वठे हो चए थो बाबा तव्हांखे अचे थो तव्हांखे यू नो को आर्ट अचे थो को स्किल अचे थो तव्हां हिन शइ खे ठाहिणु ॼाणो था अचो प्लीज़ वेलकम पर अगरि तव्हां डिग्री खणी ईंदो त जी तव्हां इंजीनियर आहियो तव्हांखे तव्हांजी ज़रूरत न आहे ऐं तव्हां अगरि नथा ठाहे सघो सो छा असांखे वाक़ई हिन स्कूल ज़रूरत आहे या न इन सवाल जो जवाबु मां तव्हां ॿिन्ही खां पुछण वारी आहियां प्लस देयर इज़ अ ह्यूज चेंज आफ्टर कोविड इन पाकिस्तान त असां वटि बिज़नेस क्रिएटर्स जेके आहिनि उहे ॾाढा वधी विया आहिनि सो उन ते बि थोरो सो नज़र विझंदासीं पर जल्दी सां हिकु ब्रेक जी तरफ़ हलूं था नाज़रीन वक़्तु आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ सलाम सिंह सलाम सिंह सलाम सिंह सलाम सिंह सलाम सिंह सलाम सिंह जी वेलकम बैक अच्छा जी लेट्स स्टार्ट फ्रॉम द सेम टॉपिक जेका असां ॻाल्हि करे रहिया हुआसीं त असांखे वाक़ई पोइ जॾहिं असांखे यू नो स्किल्ड आहे तयारु थियणो आहे त पोइ त असां वटि नंढा नंढा कोर्सिस आहिनि वाई डू वी नीड स्कूल्स कॉलेजिस यूनिवर्सिटीज़ उहो हाणे पाण ई रियलाइज़ थींदो थो वञे सिस्टम में स्कूलनि जी जेका ज़रूरत आहे उहा क़रीब जेका असां होम स्कूलिंग ऐं जेको आहे AI स्कूलिंग इहे एतिरा शयूं अची वियूं आहिनि त हाणे तव्हांखे जॉब लाइ बसि सर्टिफिकेट खपंदो कंहिं बि स्किल जो सही तव्हां स्कूलिंग किथां हासिलु कई आहे तव्हां ABCD किथां सिखिया हो तव्हां सिखिया ऐं उन खां पोइ जेको जॉब आहे साईं त मार्केट में वेठो आहे साईं वधीक ॿुधाईंदो त उहा बि हाणे वर्क फ्रॉम होम टास्क ओरिएंटेड जेका आहे हाणे ऑफिसिस जो एनवायरमेंट बि आई थिंक फ्रॉम 2030 जेको आहे सो घटि थींदो वेंदो जेको आहे सो 2035 ताईं त मूं ॿुधो आहे त 70% कमु जेको आहे सो वर्क फ्रॉम होम हूंदो ऑफिसिस सिर्फ़ु ऐं मीटिंग्स लाइ या कंहिं ज़रूरी शयुनि लाइ जेको आहे सो हूंदा टास्क बेस्ड जेके आहिनि से कमु जेको आहे सो माण्हू खे हूंदा त हाणे इहो जेको वर्क स्कूलिंग फ्रॉम होम आहे लाइक डी स्कूलिंग आहे प्लस में वर्क फ्रॉम होम आहे त इहो माना मां तव्हांखे ॿुधायां त स्कूलनि जो ऐं एम्प्लॉयमेंट जो हिसो आहे पाण में जेका ओबीडियंस जेका तव्हां हुते सिखंदा आहियो जेका सुपरवाइज़र तव्हांजो हुते हूंदो आहे सेम ऑफिसिस में उते उहो हूंदो आहे जॾहिं हुते ऑफिसिस ख़तमु थियनि त स्कूल पाण ई ख़तमु थींदा इहे पाण में डायरेक्टली लिंक्ड आहिनि अगरि ऑफिस एनवायरमेंट ख़तमु थींदो स्कूलनि जी ज़रूरत जेका न रहंदी हा जेको तव्हां इमेजिन कराइणु चाहियो पिया मूंखे त बिल्कुलु ई डिफरेंट हिकु पाकिस्तान नज़र पियो अचे तव्हांजे लफ़्ज़नि में त अॼु खां अगरि जीअं तव्हां चयो त 35 ताईं आफ्टर 10 years हिकु डिफरेंट मूंखे कल्चरल जेको पाकिस्तान में नज़र पियो अचे जेको अचण वारो आहे तव्हां इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ कयो था ॾिसो जेको साईं ॻाल्हि खे एजुकेशन एक्चुअली ॾींदी आहे तव्हांखे ऑप्शन माइंड में क्रिएट कंदी आहे स्किल ऐं एजुकेशन में तमामु वॾो फ़र्क़ु आहे स्किल जेका आहे उहा तव्हांखे सेखारींदा हाउ टू वर्क इट विल इनेबल यू एजुकेशन विल गिव यू द ऑप्शन कि भई हिकु ऑप्शन आहे ॿियो ऑप्शन आहे टियों ऑप्शन उन तव्हांजो जेको ज़हन खे वसी कंदी आहे एक्चुअली ॿियो एजुकेशन ॾींदी आहे तव्हांखे तरबियत तव्हां ॿिन्ही खे मिक्स नथा करे सघो एजुकेशन इज़ इसेंशियल विदाउट एजुकेशन यू कैन नॉट गेट द स्किल हिकिड़े माण्हू वटि एजुकेशन आहे हाउ ही कैन गेट द स्किल अगरि हुनखे इंग्लिश पढ़णी कोन थी अचे त हाउ ही कैन गेट द जेको आहे हिनजी सेप जी जेको स्किल वठंदो उहो पहिरियां त एजुकेशन थो हुजे एजुकेशन तव्हांखे ऑप्शन ईंदी आहे तव्हांखे रस्ता ॾेखारींदी आहे हीउ रस्तो बि आहे हीउ रस्तो बि आहे हीउ रस्तो बि आहे ॿियो तव्हांजे ब्रेन खे जेको आहे न उहो एक्टिविटी करणु सेखारींदी एक्चुअली असांजी स्कूल बि आहिनि एक्चुअली त असां उन्हनि में हाणे जो हूंदो की भई तव्हां जेका हुनजी एक्टिविटी बेस करायो हुनखे त हू एक्टिविटी सां हू क्रिएशन पैदा थी हुनजी हीअ एजुकेशन ऐं जो स्किल जेका आहे उहो तव्हां इन में बि माना हिकिड़ो स्किल तव्हांखे इनेबल कंदी आहे उन जेको तव्हां ऑप्शन ॾिठो उन ऑप्शन खे इनेबल करण जे लाइ तव्हांखे स्किल खपे तव्हांखे हीउ कमु कीअं परफॉर्म करिणो आहे स्किल बट
this work is available or not available, or how it can be done, or what are the options, it will give you, it will be through the education. सही साजिद साहब जो जेको मां मतिलबु सम्झमि चवण जो हुननि जो चवण जो मतिलबु इहो ई आहे त असां वटि हाणे सिर्फ़ु असां हिकु एम्प्लॉय तयारु करे रहिया आहियूं थ्रू अवर एजुकेशन उहो असांजो जेको आहे न असांजो एक्चुअली सिस्टम अहिड़ो आहे, एक्चुअली यस सिस्टम अहिड़ो आहे जेको असां एंटरप्रेन्योरशिप जेको था वञूं, वी आर डेवलपिंग एज अ ग़ुलामी, जेका असांजी ग़ुलामी असांजे असांजो सिस्टम उहो एक्चुअली ग़ुलामी वारो उहो आहे कि असांजो स्टार्ट खां ई भई तव्हांखे CA थियणो आहे, तव्हांखे पुलिस वारो थियणो आहे, तव्हांखे डॉक्टर थियणो, माना वी आर क्रिएटिंग एम्प्लॉय, जीअं साईं ॻाल्हि कई असांजो बाय बर्थ या सम्झ जीअं तो अॻिते विया माना जेको आहे सो वधियासीं हुनजी माना मेन विधो सा माइंड में कि भई तव्हांखे जॉब करणी आहे एक्चुअली, हालांकि असां सिस्टम ईअं माना ईअं कोन हुअणु घुरिजे एक्चुअली, त स्टार्ट में तव्हांखे ॿ ऑप्शन हुजनि कि तव्हांखे एजुकेशन विल गिव यू द वेज ऑप्शंस, इट डज़ नॉट मीन कि यू हैव टू गेट ओनली जॉब. सही. सो अगरि इहो सिस्टम जेको हिन वक़्तु हली पियो आहे जेसि ताईं इहो चेंज नथो थिए तव्हां उन चेंज सिस्टम जी ॻाल्हि कयो पिया जेको हुजणु खपे जेको आहे कोन, ईअं ई आहे? हाणे चेंज थियो अथनि आहिस्ते आहिस्ते, आहिस्ते आहिस्ते असां वञूं पिया उन हाणे जीअं तव्हां AI जी ॻाल्हि कई, AI जेको इहो टूल आहे एक्चुअली, इट इज़ नॉट रिप्लेसमेंट ऑफ द माइंड ऑफ द ह्यूमन, इहो डेटाबेस एक्चुअली इज़ नथिंग. तव्हां जेको हुन में फीड थियल आहे, इट विल टेल यू क्रिएटिंग दोज़ ह्यूमन्स जेके AI खे उन तरीक़े सां सम्झी सघनि. नो बिकॉज द AI इज नॉट कैन नॉट रिप्लेस, आई एम अगेन सेइंग कि ह्यूमन माइंड नथो रिप्लेस करे सघे. सही, बिल्कुलु बिल्कुलु ईअं ही डेटाबेस आहे, तव्हां हुन में जेको इनपुट कयो आहे दे विल गिव यू आंसर. हुन में डेटा इनपुट थियल आहे एक्चुअली, उहो डेटाबेस ठहियल आहे, डेटा तव्हां जब मूंखे हेॾे वञिणो आहे, हीअं करिणो आहे, हीअं करिणो आहे, दे आर गिविंग द आंसर्स. सही. सो माय क्वेश्चन वाज डू वी हैव सच माइंड्स जेके उनखे ऑपरेट करे सघनि, बिकॉज हिन वक़्तु ओल्टर थी रहियो आहे, हिन वक़्तु AI असांजे माइंड्स खे ऑपरेट करे रहियो आहे. दैट इज़ हैपनिंग इन पाकिस्तान. इन जी जेका वजह इहा आहे कि असां आहियूं लेज़ी आहियूं न. लेज़ी माण्हू ईअं कंदो आहे, ठीकु आहे, हिकु वी कैन यूज़ एज अ टूल के इट विल सपोर्ट यू, यू कैन रिलाय ऑन इट. जीअं हाणे ॾिठो हूंदो जो डान जो केस थियो, डान वारो केस थियो जेको हिकु मशहूरु केस आहे न, जेको हाणे अख़बार में आयो, हुन लिखियो त भई क्या कहिड़ो इशू थियो, उहो तव्हांजी हेल्प कंदो आहे कि भई तव्हांखे फैसिलिटेट कंदो एक्चुअली तव्हांजे वर्क में, तव्हां हर शइ में कंदो, बट जेको माइंड ह्यूमन माइंड आहे उनखे रिप्लेस नथो करे सघे. अच्छा, लेट्स मूव ऑन टू बिज़नेस. हीअ त असां एम्प्लॉयमेंट जी ॻाल्हि कई, थोरो सो बिज़नेस ते बि मां जल्दी सां नज़र विझी ॾींदमि बिकॉज़ आख़िरी कुझु मिंट आहिनि असां वटि. त असां वटि हिकु कोविड में हिकु हिकु ह्यूज चेंज आयो असां वटि, जेके ऑनलाइन बिज़नेस आहिनि हिकदमि सां असांखे नज़र आया, एंड आफ्टर दैट उहे ऑनलाइन बिज़नेस फिज़िकली जेके आहिनि ऑपरेट थींदे असांखे नज़र आया. असांजो जेको सिस्टम आहे उहो बेशक त एम्प्लॉय क्रिएट करे रहियो आहे, पर असांजा जेके माइंड्स आहिनि उहे बिज़नेस माइंडेड माण्हुनि जा आहिनि. असां वटि उहे माण्हू जेके PhD डिग्री होल्डर आहिनि, जेके डॉक्टर्स आहिनि, जेके इंजीनियर्स आहिनि, हिन वक़्तु उहे नॉर्मल के स्टॉल ते को बिरयानी जो को ठेलो लॻायल हूंदो ऐं या को चड़नि जो को ठेलो, उन मां वधीक अर्न करे रहिया हूंदा बनिस्बत उन माण्हू जो जेको हिकु एम्प्लॉय आहे, हिकु जॉब करे रहियो आहे. सो तव्हांखे लॻे थो फ्यूचर में असां पाकिस्तान खे ईअं चेंज थींदे ॾिसी रहिया आहियूं? ॾिसनि, हीउ जेको IT आहे जेको कोविड खां पोइ हुननि जो जेको मोड हुन चेंज कयो, हुननि जे जेके वे ऑफ कम्युनिकेशन हुन एक्चुअली उहा चेंज कई, हुनजो जेका लॉजिस्टिक जा जेके वे हुया उहो हुन चेंज कया एक्चुअली. हुन सां तव्हांजे जेका कारोबार में मुख़्तलिफ़ ऑप्शन तव्हां अची विया. हाणे मिसाल त हिकिड़ी लेडी आहे जेका घर वेठी आहे, उहा बि कारोबार करे सघे थी. पहिरियां इहो ऑप्शन कोन हुन वटि. हाणे हू कपिड़ा सेल करे सघे थी, ॿियो कारोबार करे सघे थी. अगरि एडवर्टाइज़मेंट करणी आहे हुनखे त जो फेसबुक आहे, यूट्यूब आहे, उन थ्रू हू एडवर्टाइज़मेंट करे सघे थी. बिफोर इट वॉज हार्डल फॉर हर के भई हाउ he can do just like business. हाणे हुन वटि जेको ऑप्शन आहे उहो अवेलेबल आहे. जो IT सां या कोविड खां पोइ जेके ऑनलाइन थी उन सां उनखे फैसिलिटेशन मिली आहे. बाक़ी जो कारोबार जेको मेन आहे न, इहे कारोबार माण्हू छो आहिनि, छो त हिन में असां वटि जो गवर्नमेंट जो जॉब जो कॉन्सेप्ट ख़तमु थी वियो आहे ऑलमोस्ट. ॿियो उन में एॾो चार्म बि कोन रहियो आहे. ऑब्वियसली जेको आहे हाणे ॿियो आहे पॉपुलेशन असां वटि आहे तमामु घणी आहे, एतिरा एवेन्यूज़ असां वटि आहिनि कोन. जीअं साईं ॻाल्हि कई, हाणे असांजी 225 करोड़ जी जेका आबादी आहे ऐं एतिरी अपॉर्चुनिटी जेके बिज़नेस में उहा सस्टेनेबिलिटी बि न आहे. ऑब्वियसली दे हैव नो ऑप्शन. पोइ ठेलो बि लॻाइनि था, यकीन उन मां कामयाबु थियनि था कि कामयाबु कोन बि जेके थियनि था. बट कारोबार मेन हूंदो आहे तव्हांखे रिस्क जो, कि छा तव्हां रिस्क जे लाइ तयारु आहियो. अगरि तव्हां रिस्क टेकर आहियो त यू कैन डू द बिज़नेस. बाक़ी हीउ जेको आहे न, हीउ जेको शॉप खोलणु आहे, दिस इज़ नॉट यू कारोबार, दिस इज़ रोज़. इहा आहे काल, इनखे चइबो आहे रोज़ी रोटी. रोज़ी रोटी ऐं कारोबार में फ़र्क़ु आहे. कारोबार तव्हांजो बेशक छोटो हुजे,
but हाँ. it has ecosystem. तो इट इज असल में एटलीस्ट मां द तव्हांखे स्टार्टिंग सम्झां जी जी थो, जॾहिं हीअ डिजिटल जनरेशन आहे त डिजिटल जनरेशन जेको आहे सो रोल मॉडल जेके माण्हू ॾिठा उहे सभु एंटरप्रेन्योर आहिनि, हाँ जेके बिलियनियर्स आहिनि उहे सभु एंटरप्रेन्योर्स आहिनि। सही ऐं जॾहिं सोसाइटी जी वैल्यू ई वेल्थ आहे, वेल्थ जनरेट करणु आहे, पैसो कमाइणु आहे, त पोइ रोल मॉडल जेको आहे सो एंटरप्रेन्योर था ठहनि। असांजे ज़माने में जेको सरकारी ऑफिसर पावर डिप्टी कमिश्नर SP असां इन्हनि शयुनि खे ॾिसंदा हुआसीं, इहे शयूं अचीव करण जी ख़्वाब ॾिसंदा हुआसीं। असांजी जेका हीअ जनरेशन आहे उहो जेका ॾिसे थी सोशल मीडिया ते एंटरप्रेन्योर्स जी लाइफ स्टाइल, फिर ग्लैमर, लग्ज़रीज़, कंफर्ट, पोइ सम्झनि था त जेको आहे सो लाइफ में मेन वैल्यू आहे पैसो कमाइणु, हा। उन लाइ कारोबार करिणो पवंदो। नौकिरी काई बि जेका आहे तव्हांखे एतिरा पैसा कोन थी ॾेई सघे, बिल्कुलु। नौकिरी आहे महीनो टू महीनो जेको आहे हो त सो तव्हां ॾिसो हिन वक़्तु इहा अंडरस्टैंडिंग जेका आहे असां हिन जनरेशन खे आहे। असां वारी जनरेशन इन ॻाल्हि खे जेको आहे सो मिस कयो, इन करे असां बिज़नेस में न आया। अचूं हा त शायदि साईं वांगुरु कामयाबु थियूं। न ईअं असल में हिन वक़्तु अथव अहिड़ा क़िस्म जा अथव, इवन तव्हांखे हज़ार मिलंदा माण्हू हा। जेके दे आर कंफर्टेबल इन जॉब्स, इवन दे आर CA क्वालिफाइड बट दे डोंट वांट टू टेक द रिस्क। एक्चुअली इस जॉब में तव्हांखे दिलेरी खपे, हा दिलेरी आहे, डिटर्मिनेशन आहे, तव्हांखे रिस्क टेकिंग आहे, तव्हांखे क्रैश मैनेजमेंट हुजे, तव्हां फेल्यूर, इफ देयर इज फेल्यूर यू हैव टू मैनेज द फेल्यूर, यू हैव टू फेस द फेल्यूर। ईअं न भई हिकिड़ो कारोबार बंदि थियो, भई हाणे इंटरप्रिटेशन ते हाणे घर वञ, ईअं न। जो मां तव्हांखे ॻाल्हि छा कई, रोज़ी रोटी में ऐं कारोबार में फ़र्क़ु आहे। जेको तव्हां फ़र्क़ु ॾिसो आहे, दुकान, सही। इहा दुकान इन जो इहा आहे रोज़ी रोटी आहे, दे आर नॉट बिज़नेसिस। बिज़नेस हलंदो आहे तव्हांजी इकोसिस्टम सां, तव्हांजा हिकिड़ा एम्प्लॉय हुजनि, प्रोसेस हुजे, जी, डेवलपमेंट जी। थियल हुजनि, उहो तव्हांजो लेगेसी विल लीव, बिज़नेस विल ऑलवेज लीव द लेगेसी। इहो कारोबार आहे, अबो वियो त माना कुल बाबा अब इसको बंद करो, बंद करो हाँ हाँ। सो ज़ाहिरा मुश्किलात तो कारोबार जो तव्हां जेको आहे एपेटाइट हुअणु ज़रूरी आहे। हर माण्हू कारोबार कोन थो करे सघे, इहो तव्हां भली ईअं आहे, मूंखे हा। लिखी वठंदा। सही असां सही वटि ईंदा आहिनि, कई माण्हू ईंदा आहिनि जिस हमें जॉब दे, भाई आप तो माशाल्लाह हमसे क्वालिफाइड ज़्यादा है, नहीं यार हमसे नहीं हो रहा, भाई हमें तो जो है सुकून से असांजी जनरेशन जेका 30 तारीख़ को पैसे चाहिए। जेका क़ौम सिंधी क़ौम आहे जी उन जेको आहे घणो अरसो बीइंग मोड में गुज़ारियो, सम्झो था। असां वटि जेका कम्यूनिटी हैविंग मोड में हुई उहा असांजी बनिया कम्यूनिटी हुई, जेका पार्टीशन खां पोइ पंहिंजो लॾो खणी तव्हां हली वई। ये भी हक़ीक़त सम्झो था ॻाल्हि खे। त असांजे हुन में न आहे जो कारोबार करण, असां वटि कम्यूनिटी हुई जेका सालनि जे कंदी हुई, प्रोसेस हा, खां बिल्कुलु, पोइ बिल्कुलु। हुन एंटरप्रेन्योर कम्यूनिटी तमामु वॾी एंटरप्रेन्योर कम्यूनिटी आहे, जो हुजे हा त पसंदि माशाल्लाह असांखे जाइ ते हुजे हा। उहा क्रीम सॼी जेका आहे कारोबार वारी हुई उहा असांखां मिस थी वई 47 में। सही ऐं असां हुन खां पोइ सभु बीइंग मोड में वारा माण्हू कारोबार बि कयासीं, नौकरियूं बि कयूंसीं, पैसा बि ॾाढा कमायासीं, पर अञा बीइंग मोड मां कोन था निकिरूं। उन पैसे खे एतिरो था कंज़्यूम कयूं। and there are so many hidden words under this being mode जंहिंखे असां डिस्कस नथा करे सघूं। सो जी थैंक यू सो मच तव्हां ॿिन्ही जो असांजे असां सां गॾु हुजण जे लाइ, प्रोग्राम में शामिल करण जे लाइ। इन खोड़ सारी ॻाल्हियूं हुयूं पर वक़्तु इजाज़त नथो ॾिए, प्रोग्राम जो वक़्तु एतिरो ई हो। इंशाल्लाह के ॿिए ॾींहुं वेंदासीं ऐं पोइ इन बीइंग मोड खे थोरो सो मज़ीद डिस्कस कंदासीं एंड इन बिज़नेस जे जेका कैटेगरीज़ जेके आहिनि उनखे बि ज़रूरु इंशाल्लाह डिस्कस कंदासीं। कंहिं ॾींहुं हिकु दफ़ो ॿीहर वॾी महिरबानी सां गॾु हुजण जे लाइ। आख़िर में यादि कराईंदा हलूं, टपाल मेज़बान पंहिंजे सार्फिन जे लाइ हिकु ॾाढी ज़बरदस्त कैंपेन खणी आई आहे जंहिं तहत तव्हां खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। करिणो तव्हांखे छा आहे, टपाल मेज़बान जो कोई बि पैकेट ख़रीदणो आहे, उनजे अंदरि कूपन मौजूदु आहे जंहिंमें पंहिंजूं तमामु डिटेल्स फिल करणियूं आहिनि ऐं उनखे विझणो आहे टपाल मेज़बान जश्न जमालो जे क़रीबी ड्रॉप बॉक्स में, ऐं बसि तव्हां बि शामिल थी वेंदो टपाल मेज़बान जश्न जमालो TV शो में। इन सां गॾोगॾु इंडस वैली फैमिली फेस्टिवल अची रहियो आहे फेयर हॉल कराची में 12, 13 एंड 14 डिसेंबर, जंहिंमें तव्हां सभिनी खे अचिणो आहे पंहिंजी फैमिली सां गॾु। आख़िर में शामिल करे रहियूं शोभा जो आवाज़। तव्हां सां मुलाक़ात इंशाल्लाह सुभाणे थींदी। तेसिताईं जी सभिनी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ जी शोभ भाई। मेरी बहन, ये जो कलाम है ये बेसिकली एक हमारी एक पहले पार्टी थी, आपको पता है। पार्टी इसलिए कह रहा हूँ क्योंकि कव्वालों के साथ हमेशा पार्टी लग जाती है। हाँ जी। तो सूफ़ी ब्रदर्स वो बिल्कुल मेरे भाई, मेरे दोस्त हैं। अरमान जानी और इमरान जानी दोनों बड़े टैलेंटेड। तो जब हम साउथ अफ्रीका में थे तो बादशाह पीर का जब उर्स था, मज़ार था, उनकी दरगाह थी, हमने वहाँ इसको कंपोज़ किया था, लिखा था। बाद में उन्होंने यहाँ आके रिकॉर्ड किया इसको बाकायदा। और ये कलाम बिलखसूस आज के जो आयाम हैं, बीबी की शहादत है, उसके बिल्कुल मुनासिबत से है। और बहुत कम जगहों पे हमने इसको पढ़ा है, गाया है। तो साथी नहीं है, मैं अकेला हूँ, लेकिन ये कंपोजिशन मुझे बहुत प्यारी लगती है और उन दोनों भाइयों ने इसको बहुत अच्छा अदा भी किया है। तो मैं आपके सामने इसको पेश करता हूँ।
किस तरह से लूटा है हुसैन, तेरी गरीबी पे कायनात रोती है। कहीं कंकर कंकर निकलते हैं, कहीं पत्थर निकलते हैं। ज़मीन करबला खोदो तो अभी सर निकलते हैं। अब तो आजा मेरे हुसैन, अब तो आजा मेरे हुसैन, अब तो आजा मेरे हुसैन। ज़ैनब को करबला में, ज़ैनब को करबला में आता नहीं है चैन। अब तो आजा मेरे हुसैन, अब तो आजा मेरे हुसैन, मेरे हुसैन, मेरे हुसैन। शाम का है ज़ैनब है सर झुकाए, मौला हुसैन, मौला हुसैन। दरबार शाम का ज़ैनब है सर झुकाए, भाई का सर जो देखा बोली वो हाय हाय। नाना भी रो रहे हैं, नाना भी रो रहे हैं, जो है वारिसे हुनैन। अब तो आजा मेरे हुसैन, अब तो आजा मेरे हुसैन, अब तो आजा मेरे हुसैन, मेरे हुसैन, मौला हुसैन, मेरे हुसैन, मौला हुसैन। अब तो आजा मेरे हुसैन। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।